केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे। इरशाद जागीरानी चवंदा आहिनि, मूंसां गॾु साथी मेज़बान बि आहे, उनखे पिर सैयद चवंदा आहिनि। अॼु मां पाण ॿुधाए छॾियो, छो त इलाही ॾींहं खां रोज़ ॿुधाए थी, मूंखे नालो यादि थी वियो आहे। हाणे कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां। मां ॿुधायो ठीकु वेठा आहियो? मज़े में बिल्कुलु ठीकु ठाक। जीअं पिरह टहकुरनो ईअं टहकनि सां सुबुह जो आगाज़ कयो, मुर्क सां सुबुह जो आगाज़ कयो। दिलि में हज़ारे गम असांखे बि आहिनि, ॾुख असांखे बि आहिनि, असांखे बि इलाही प्रॉब्लम्स आहिनि। असांखे बिजली जो बिल ॾियणो आहे, असांखे बि गैस जो बिल ॾियणो आहे, असांखे बि मेंटेनेंस घर जी ॾियणी आहे, घर जो रेंट ॾियणो आहे, ऐं यूटिलिटी बिल्स जा असां वटि बि अंबार आहिनि। असांखे पाण जी मेंटेनेंस बि ॾियणी आहे, छो तव्हांजे आरो असांखे हाज़िर थियणो आहे। काफ़ी माना मसइला आहिनि, हर कंहिंसां हूंदा आहिनि, पर उन्हनि मसइलनि खे असां जेकॾहिं ज़हन ते खणी वेही रहंदासीं ऐं चवंदासीं असांखां कुझु न पियो थिए, त सच में कुझु न थींदो। असल में जेको सॼो गेम हूंदो आहे न, उहो ज़हन जो हूंदो आहे, तव्हांजे दिमाग़ जो हूंदो आहे, ॿियो कुझु बि न आहे हूंदो। जेसिताईं तव्हां पाण सम्झी विया शयुनि खे कीअं कॉप करिणो आहे, कीअं बैलेंस करिणो आहे, कीअं उनखे टाइम टेबल में रखिणो आहे, सभु शयूं आहिस्ता आहिस्ता आसान ई सही थींदियूं वेंदियूं। बस हिकिड़ो कलाम ॿुधंदा हुआसीं, हाणे बि ॿुधंदा आहियूं कॾहिं कॾहिं, त दुनिया में कितना गम है लेकिन मेरा गम कितना कम है। सो पंहिंजो गम जेकॾहिं तव्हां ॾिसंदव न, त पोइ पाण खे तव्हां महसूसु कंदव यार माण्हू त अञा असांखां बि हीणा अलाए कीअं ज़िंदगी गुज़ारनि था, मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। बसि जेको तव्हां विञायो आहे, जेको तव्हां छॾे ॾिनो आहे, उन ॻाल्हि खे छॾे करे जेकी अलाह जूं नेमतूं हिन वक़्तु तव्हां वटि आहिनि, इहे खोड़ सारियूं नेमतूं ॿियनि वटि न आहिनि जेके तव्हां वटि आहिनि। तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु बि फ्रिज जो थधो पाणी पीओ था, सची ॻाल्हि आहे त इहा वॾी ॻाल्हि आहे। माना 60% माण्हुनि वटि हाणे बि फ्रिज मुंहिंजे ख़्याल में न हूंदी। तव्हां जेकॾहिं सुठी ज़िंदगी गुज़ारियो था, तव्हांजे घर में जनरेटर आहे, तव्हांजे घर में AC आहे, तव्हांजे घर में पखा आहिनि, त अहिड़ी ज़िंदगी बि किथे किन माण्हुनि वटि माना जेकॾहिं अहिड़ी ज़िंदगी आहे त उहे अलाह जो शुक्र अदा कनि। ऐं ख़बर अथव इरशाद, जंहिं वटि कराची में घर आहे, तव्हां सम्झो उहे लकीएस्ट पर्सन आहिनि। कराची में छा पर ओवरऑल किथे बि तव्हांखे जेकॾहिं घर पंहिंजो आहे न, पंहिंजो घर आहे, पंहिंजो घर वॾी नेमत आहे। ऐं पंहिंजो घर ठाहिण में माण्हू खे सॼी ज़िंदगी लॻी वेंदी आहे। आउं ॾिसंदो आहियां इलाही माण्हू अहिड़ा आहिनि पिया जेकी पंहिंजी रिटायरमेंट जो इंतज़ारु कंदा आहिनि। रिटायर थींदा त घर वठूं, या काफ़ी माण्हू इनजे करे इंतज़ारु कंदा आहिनि त रिटायर थियूं त असां शादी करियूं नियाणियुनि जूं। नियाणियुनि खे काफ़ी ॾाज ॾियणो पवंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त ॾाज जी जेका रस्म आहे न, उनखे ई ख़तमु करणु खपे। ॾाज जी वजह सां काफ़ी नियाणियूं जेके आहिनि उहे कुंवारियूं रहिजी वेंदियूं आहिनि, काफ़ियुनि जा रिश्ता टुटी वेंदा आहिनि, ऐं ॿिया काफ़ी मसइला थींदा आहिनि, जंहिंजी वजह सां पेरेंट्स बि काफ़ी परेशान हूंदा आहिनि। काफ़ी दफ़ा पाण खे हिकिड़े अजीब मसइले में विझी छॾींदा आहिनि। त इहो जेको घणो करणु, उनखां माण्हू थोरो परहेज़ करे, जेका नॉर्मल शादी आहे, जेका माना इस्लामिक तौर ते असांखे चई वई आहे त कीअं शादी करणी आहे, उन तरीक़े सां जेकॾहिं शादी कई वञे त ॾाढी बहितरीन थी वेंदी। ऐं जेको ॾाज ॾेई सघे थो, पाण मुरादो ॾेई सघे त ठीकु आहे, नथो ॾेई सघे त उनखे तव्हां ज़बरदस्ती न करियो, बल्कि तव्हां सभिनी खे चई छॾियो त असांखे ॾाज खपे ई न। सही ॻाल्हि आहे। सो इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर हाणे असां वरी ज़िक्र कंदासीं मारवड़नि जो, जिन खे ॾुखनि जो ॾाज मिलियो, जिन खे दर्दनि जो ॾाज मिलियो, जिन खे अहजनि जो ॾाज मिलियो, जिन खे तकलीफ़ुनि जो ॾाज मिलियो, ऐं अॼु बि उहे इन ई ॾाज खे खयूं ॻंढ में पिया था फिरनि। वाहुर उन्हनि जी खोड़ सारी थी, खोड़ सारी न बि थी, ऐं खोड़ सारा असांजा महिरबान जेकी पंहिंजे वतन ते, पंहिंजे देश ते, पंहिंजी मिटीअ में, आउं चवंदो आहियां त उहे जिते रहनि था उहो बि उन्हनि जो वतन आहे, उहा देश आहे, उहा मिटी आहे, पंहिंजो कुटुंब आहे, कौल आहे, उते पहुची चुका आहिनि। उन्हनि खे कल्ह बि मुबारक ॾिनीसीं, अॼु बि ॾियूं था। जेकी हिते तरसियल आहिनि उहे हुकूमती आसिरे ते न वेहनि, के इहो ज़हन में रखियूं वेठा आहिनि त असां हिते हूंदासीं त असांखे के प्लॉट मिलंदा, यार कुझु बि न मिलंदो आहे। इहो पंहिंजो वक़्तु ज़ाया न कयो ऐं वञो पंहिंजनि वथाणनि ॾे ऐं पंहिंजो कमु शुरू कयो। जेतिरो जल्दी वेंदा, जेतिरो वापसि खां उनखे वसाइण जी कोशिशि कंदा, ओतिरो जल्दी तव्हां वरी बहाल थी सघंदा। उहे जेके असांजूं बहारूं हुयूं उहे सभु वापसि अची सघंदियूं। त उन वजह सां तव्हां जल्दी पंहिंजी मदद पाण करियो, केर बि मदद करण वारो कोन्हे। असां बार बार इहा ई ॻाल्हि अव्हांखे रिमाइंड कराईंदा आहियूं। तव्हां हींअर सभिनी खे आज़मायो आहे, जॾहिं तव्हां सभिनी खे हींअर आज़मायो आहे, त जॾहिं आज़माए वरितो आहे त पोइ हाणे पंहिंजी मदद पाण करियो, पंहिंजे तरीक़े सां जेको तव्हां खां पुॼी सघे उहो पाण करियो। छो जो चवंदा आहिनि त हथ त असांजा मौजूदु आहिनि न। ऐं पहिरियां जेके तव्हांजा घर हुया उहे बि पहिरियां बि ॻाल्हि करे चुकासीं, हाणे बि कयूं था त उहे बि के इन्हनि माण्हुनि हुकूमती सतह ते का वाहुर न थी हुई, न तव्हां पाण ठाहिरायो आहे। जेकॾहिं हॾु काठ तव्हांजो मज़बूत आहे, जेकॾहिं तव्हां पाण मज़दूर आहियो, जेकॾहिं तव्हां पाण कंहिं जॉब में आहियो, त सम्झो त अलाह जे तरफ़ां हिकिड़ी, बसि सम्झो हूअं त न हुई, अलाह जे तरफ़ां अहिड़ो को असां वटि मामिलो न हो, पर हीउ ठाहियो वियो आहे। पर हाणे पाण हुनखे ईअं सम्झी करे वठूं इन वे में। कॾहिं का शइ गुम थी वेंदी आहे न, पोइ पाण चवंदा आहियूं चङो त भला सदको निकितो, पोइ छा इहो दिलि खे दिलजाए हूंदी आहे। सदको अलाह साईं ईअं क़बूल कोन कंदो आहे, उहो हथ सां ॾियणो पवंदो आहे। पर पोइ दिलि खे दिलजाए ॾियण जे लाइ
पाण खे हथ ॾियण जे लाइ पंहिंजी परेशानी घटि करण जे लाइ सबर अची वेंदो आहे। हा पोइ वॾा बि चवंदा आहिनि चङो थियो सदको थी वियो। हा जेकॾहिं को धको थोरो हल्को लॻंदो आहे त पोइ पाण चवंदा आहियूं चङो थियो वॾे हादसे खां बची वियासीं। सो चङो थियो तव्हां वॾे हादसे खां बची आहियो, तव्हांजो घर जेकॾहिं नथो आहे पर तव्हां पाण नथा आहियो, तव्हां घर में दॿिजी न वियो, तव्हां पाण जीअर आहियो त पोइ जान आहे ऐं जीअरे हुजण सां गॾोगॾु वरी इहे शयूं समूरियूं थी वेंदियूं। अलाह साईं सरनि ख़ैर कयो, अलाह साईं तव्हांखे महफ़ूज़ रखियो, तव्हां पाण उतां निकिरी आया आहियो, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई। सो वरी जॾहिं तव्हां वापसि थींदो त पंहिंजे बल ते पंहिंजी ताक़त ते पाण जेकॾहिं 3-4 नौजवान घर जा आहियो त मिली जुली करे किथां न किथां हिकिड़ो पट सट थी वेंदी। अलाह बहितर कंदो, कोई मतिलबु रहंदो न आहे, अलाह ताला सभिनी खे अता कंदो आहे। असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं जो असां हिकिड़ो लफ़्ज़ चई छॾंदा आहियूं अलाहु अकबर, अलाह वॾो आहे, ऐं जॾहिं असां उहा शइ चवंदा आहियूं सबर ऑटोमेटिकली असांखे अचणु शुरू थी वेंदो आहे, असां पाणे सबर में अचणु शुरू थी वेंदा आहियूं। असां मञूं था, असां सम्झूं था त तव्हां ते वक़्तु जेको आहे, घड़ी जेका आहे उहा ॾुखी आहे, तव्हां हींअर जेके कर्ब में आहियो, असां उन शइ खे बि सम्झूं था, पर थी कुझु नथो सघे, जेको थियणो हो सो थी वियो। चवंदा आहिनि डू नॉट क्राई ऑन अ स्प्लिट मिल्क। स्प्लिट मिल्क जेको खीर किरी पियो आहे सो किरी पियो आहे, हाणे उन ते रोइण ऐं उन ते जेको आहे उहो वेही करे इंतज़ारु करण जो को फ़ाइदो न आहे। हाणे तव्हांखे ॿीहर महिनत करणी आहे, ॿीहर उथणो आहे, ॿीहर कमु करिणो आहे, ऐं उहे शयूं मे बि तव्हां जूं पहिरीं खां वधीक ख़ूबसूरत थी वञनि, घर जेके ठही विया आहिनि उहे मे बि पहिरीं खां वधीक ख़ूबसूरत ठही वञनि, त इन वजह सां हिमत न आहे हारणी, तव्हांखे कमु करिणो आहे। छो जो ज़िंदा जेकॾहिं इंसानु आहे ऐं जेकॾहिं साह में साह आहे तव्हांजे में, त हिमत कॾहिं बि न हारियो। जेको माण्हू हिमत हारजी वियो, तव्हां सम्झो उन टाइम ते भले उहो हारियो हुजे न हुजे, पर उहो पूरी तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बि हाराए वेठो आहे। चवंदा आहिनि न त हिकिड़ो शेर आहे ॾाढो ख़ूबसूरत, मूंखे यादि ईंदो आहे त ज़िंदगी में केतिरियूं बि तकलीफ़ूं हुजनि पर हाउ कॾहिं न हारिजे, ज़िंदगी में ख़ुशि गुज़ारिजे ऐं दर्द दिलि अंदरि न धारिजे, ऐं ॾुख सुख ज़िंदगीअ में चवंदा आहिनि त सहणो पवंदो आहे। पोइ इंसानु आहे कॾहिं खिलणो पवंदो आहे, हुनखे कॾहिं रोअणो पवंदो आहे। सो रोअण खिलण जो इहो ज़मानो आहे, इहा ई ज़िंदगी आहे। इन ज़िंदगीअ मूंखे बि इंजॉय कयो, तजुर्बो तव्हांखे मिलियो, वक़्तु वॾो उस्तादु आहे। कल्ह उस्तादनि जो आलमी ॾींहुं हुयो त उते इहा ॻाल्हि बि असांखे करणी हुई त सभ खां वॾो उस्तादु वरी वक़्तु बि आहे जेको घणो कुझु असांखे सेखारे वेंदो आहे। ऐं असांजा ॾुख, असांजा एक्सपीरियंसिस जेके असांखे घणो कुझु सेखारे वेंदा आहिनि, जंहिं मां असां सम्झंदा आहियूं। जीअं असां 2010 जी बोर्ड असांजो एक्सपीरियंस हो, असां कोन सम्झी सघियासीं, पर हाणे टाइम आहे असांखे सम्झण जो, असांखे इहो सम्झण जो त असांखे हाणे कहिड़े तरीक़े सां फ़ैसिलो करिणो आहे, कंहिंजी डायरेक्शन में फ़ैसिलो करिणो आहे। मुंहिंजे ख़्याल सां हाणे काफ़ी माण्हू सम्झी बि विया आहिनि ऐं हाणे उन ते सोचण बि शुरू थी विया आहिनि। थोरी अवेयरनेस अची वई आहे, शऊर अची वियो आहे, सुर खे सम्झण जी हाणे सघ अची वई आहे माण्हुनि खे। अलाह पाक तव्हांखे वरी बि साञा ॾे, शऊर ॾे, ऐं हींअर जेको मुक़ाबिलो कंदव तव्हां उहो पंहिंजे वोट वसीले कंदव। हाणे इन्हनि खे न चूंडिजो महिरबानी करे, जिन तव्हांजी का सार न लधी, जिन हिकिड़ो जेको आहे राशन जो कठो ॾियण जे लाइ बि तव्हांखे 50 इलाज कराया, जिन हिकिड़ो तरपाल ॾियण जे लाइ तव्हांखे 100 फ़ोनियूं करायूं, जिन हिकिड़ो कीमो ॾियण जे लाइ तव्हांखे वॾनि वॾनि माण्हुनि खां सिफारिश कराई ऐं तव्हां हुते पहुतव त तव्हांखे उहो हिकिड़ो कीमो, हिकिड़ो तंबू या हिकिड़ो टेंट या पाण चऊं त राशन जो कठो या तरपाल तव्हांखे न मिली सघे को बि। सो इन्हनि माण्हुनि सां न मिलिजो ऐं हाणे पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो कजो, छो त हीउ नसुलनि जो फ़ैसिलो आहे। ईंदड़ वक़्तु तव्हांखे माफ़ु न कंदो। पंहिंजा रोड रस्ता ॾिसो, पंहिंजी तालीम ॾिसो, पंहिंजी सिहत ॾिसो, पंहिंजी मजबूरी ऐं पंहिंजी हीअ माज़ूरी ॾिसो। हीअ माज़ूर आहियूं, पाण डिसेबिलिटी में आहियूं, कुझु बि न आहे न पंहिंजे हथ में, सम्झो छा था करे सघूं। सो बहरहाल पाण त अलाह जे तवकल ते हलूं था पिया, पर हूअं हक़ीक़ती जेकॾहिं ॻाल्हि कजे त पाण थोरा पोइते पइजी वियासीं। सो इन पोइते वारे जहान खे अॻिते करण जे लाइ तव्हांखे हिन भेरे पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करिणो पवंदो, न त वरी ईंदड़ फ्यूचर जेको आहे उहो अञा भयानक हूंदो, अञा ख़तरनाक हूंदो, उनजा नतीजा अञा घरा निकिरंदा। असांजो ईंदड़ नसुल हिते सर्वाइव ॾाढो ॾुखियो कंदो। ॿाहिरां जेके सुधरियल मुल्क आहिनि, सुधरियल मुल्कनि जे माण्हुनि सां कचहरी थींदी आहे मुंहिंजी, कॾहिं कॾहिं कम्युनिकेट जॾहिं हू मूंसां थींदा आहिनि त पोइ पंहिंजे शहर जो, पंहिंजे मुल्क जो हाल अहिवाल ईंदा आहिनि। एतिरा त सुधरियल मुल्क आहिनि जो आउं चवंदो आहियां त असां वटि उन मामले में जेकॾहिं ॾिसूं त पाण इलाही पोइते आहियूं। ऐं 50 साल पाण खे पोइते ॾिसंदो आहियां। वधीक जेकॾहिं तव्हां अञा पाण खे 100 साल पोइते करणु चाहियो था त पोइ भली इन्हनि माण्हुनि खे चूंडिजो। जेकॾहिं तव्हां अॻिते वधणु चाहियो था त पोइ पंहिंजो फ़ैसिलो हिन भेरे दुरुस्त कजो ऐं कंहिं बि लालच में न अचिजो। 2-3 रुपयनि जे लालच में, कंहिं राशन जी लालच में, कंहिं बिरयानी जी लालच में, कंहिं हल्की फुल्की नौकिरी जी लालच में। असां वटि हिकिड़ी पटेवाली हिकिड़े ख़ानदान खे मिली वेंदी आहे, सॼो ख़ानदान हुनजो ग़ुलाम थी वेंदो आहे। साईं अबे असांखे पटेवाली वठी ॾिनी। ख़बर अथव इहो ई असां वटि अलमियो आहे त असां वटि जेको माण्हू पुछे थो, माना चवे थो, सम्झो हुन वटि कुझु बि न आहे। जेको चुप वेठो आहे न उहो सम्झे सभु कुझु थो, पर उहो चवे जे करे कोन थो, छो जो उन वटि गवर्नमेंट जी जॉब आहे या का बि जॉब आहे जेका वठाए ॾिनी वई आहे, त उन जॉब जे वसीले उहा जॉब जेका आहे
उन जॉब जी वजह सां ई हू वेठल हूंदा आहिनि इन वजह सां तव्हां इन शइ खां अवॉइड करियो तव्हां हिकिड़ो माना चेक इन बैलेंस रखो अकाउंटेबल थियो पंहिंजे लाइ बि पंहिंजे समाज जे लाइ बि पंहिंजी कंट्री जे लाइ जेकॾहिं तव्हां थी विया तव्हां हिकु दफ़ा फ़ैसिलो करे छॾियो यकीन करियो तव्हांजो मुल्क सुधरण लॻी वेंदो तव्हांजे मुल्क में काफ़ी इम्प्रूवमेंट्स अचणु शुरू थी वेंदियूं पर उहो ॿियो केरु नथो करे सघे ॿाहिरे मुल्क वारा नथा करे सघनि न चाइना वारा करे सघनि था न जर्मनी वारा करे सघनि था न टर्की वारा करे सघनि था न अमेरिका वारा करे सघनि था तव्हांखे पाण खे करणो पवंदो ॿियनि मुल्कनि खां असांखे इमदाद ज़रूर अचे पई सभु शयूं अचनि पियूं पर उहो चेंज नथा करे सघनि उहो छा चेंज कंदा जेसिताईं असांजी आम पब्लिक नथी चेंज थियणु चाहे मूं ॾाढो सुठो मैसेज पढ़ियो पे जंहिंमें हुन मैसेज में लिखियल हो त इहो जेको ॿाहिरे मुल्क वारा जेके पंहिंजी इमदाद ॾियनि था उहे इमदाद ॾियण जे बजाए इंजीनियर्स मोकिले छॾनि ताकी उहे इंजीनियर्स असांखे रोड रस्ता या जेको बि असांजो मैप आहे उहो ठाहे ॾियनि असांखे सही बल्कि असांखे नंढा नंढा घर बि ठाहे ॾियनि ॻोठ हिकिड़ा मिसाली ॻोठ ठाहे ॾियनि ऐं ज़बरदस्त तरीक़े सां नंढे पैमाने ते नंढी सतह ते नंढी पेमेंट्स में उहे समूरी शयूं ठही वेंदियूं जेतिरी असांखे इमदाद मिली आहे आउं त चवां थो हिन सॼो मुल्क ई नओं ठही वेंदो पर छा कजे सभिनी जा बिब वॾा आहिनि सो अलाह पाक उन्हनि खे बेसाञा ॾे खोड़ सारियूं ख़बरूं अख़बार मां पढ़ंदासीं ऐं गॾो गॾु तव्हां सां कचहरी बि कंदासीं कल्ह हिकिड़ो ॾाढो बहस हेठि मौज़ू रहियो उहो DGFIA जेको बशीर मेमून साहिबु आहे उनजे माना हिकिड़े बयान सॼी सोशल मीडिया खे थरथले में आणे छॾियो माण्हू उन्हनि ते डिस्कस करणु लॻा उन इल्ज़ाम लॻायो आहे बल्कि चयो आहे त इमरान ख़ान साहिबु पंहिंजी हुकूमत में जॾहिं वज़ीर आज़म हो त DGFIA बशीर मेमून साहिब खे उन बाथरूम में बंदि कराए छॾियो कंहिं मामले ते त बाबा सुधरे न जो साईं हिनखे ॿाहिरि न कढिजो सो हाणे DG साहिबु चवे थो माना जेको अॻूणो DG हुयो उहो चए थो साईं मूंसां वॾो ज़ुल्म थियो वॾो नाग थियो त माना हीउ अहिड़ो ज़ालिम माण्हू आहे वॉशरूम में चए पियो त मां बंदि हुयुसि ऐं मूंखे सिर्फ़ु माना सज़ा ॾिनी वई सचाईअ जी सो बहरहाल इन ते बि हिकिड़ी डिस्कशन हुजणु घुरिजे सही सही आउं तव्हांखे अॼु पढ़ी ॿुधायां थो अख़बार सही तरीक़े सां छो तव्हांजी माइक जो थोरो प्रॉब्लम आहे मतां माण्हू सुम्हनि त नथी पढ़ी सघे पढ़ण में ॾाढी होशियारु आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे मां अख़बार हिन खां इन जे करे न वरिती आहे त हीअ नथी पढ़ी सघे पढ़ण में माना मूंखां वधीक तेज़ आहे पर हिन जी माइक जो जेको प्रॉब्लम आहे टेक्निकल इशूज़ थींदा आहिनि कॾहिं कॾहिं जज़्बात में सो आउं इहे ज़िमेदारियूं अॼु निभायां पियो जीजल अख़बार में इहो बि लिखियलु आहे तव्हां रुॻो खिलंदा रहिजो मां जेका ख़बर पढ़ां तव्हां खिलिजो तहरीक इंसाफ़ जे अहम असेंबली मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं उन ते यूटर्न उन्हनि वठी छॾियो आहे मंज़ूरी बाबति अदालत सां राब्तो ऐं जेका लीड ख़बर आहे उहा इहा आहे त फ़ौज पाण खे सियासत खां परे करे चुकी आहे परे ई रहंदी मुदो पूरो थियण ते रिटायर थी वेंदुसि आर्मी चीफ जो इहो चवणु आहे इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण लाइ इमरान सदर खां पैगाम माणियो नवंबर जे विसवसे खे चरियो करे छॾियो आहे ख़्वाजा आसिफ़ इहो चवणु चाहे थो ऐं वॾो वज़ीर चवे थो असां वारो सिंध जो चवे थो कुझु माण्हू सम्झनि था त दरियाउनि ज़रिए समुंड में पाणी छॾणु ज़ियान आहे पर समुंड जी मुदाख़लत रोकणु ज़रूरी हो ज़रई पाणी महांगो बणिजी रहियो आहे असांखे फ़सुल जो तरीक़ेकार तब्दील करे फूड सिक्योरिटी यकीनी बणाइण लाइ असराइतो इस्तेमालु करणो पवंदो सिंध जो अवाम मौसमियाती तब्दीलियुनि जो पहिरियों शिकार थियो शाहराउनि ऐं कैंपुनि में रहंदड़ ॿोर मुतासिरनि में डेंगी मलेरिया ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि करो खयो आहे ख़रीफ़ जी शुरूआत में असांखे पाणी जेको आहे सो शदीद खोट खे मुंहुं ॾियणो पियो उनखां पोइ वरी बरसातूं तमामु घणियूं पियूं सो इन खां सवाइ खोड़ सारियूं ॿियूं ख़बरूं आहिनि अॼु शोबेज़ जी ख़बरुनि खे नथा पढ़ूं भला दिलि नथी थिए छो त मुंहिंजी ज़िमेदारी वधी वई जेको हिन जो कमु हुयो उहो मूं कयो आउं पंहिंजो कमु छॾियां थो छो त टाइम बि थोरो आहे न त मां पंहिंजो कमु छॾींदो न आहियां सची ॻाल्हि इहा आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था मौज़ महिमान असांजे स्टूडियोज़ में पहुची चुका आहिनि परे खां असांखे तकिनि था पिया असां उन्हनि खे बि ॾिसूं था पिया उन्हनि खे विहारियूं आया बि परे खां उन्हनि खे विहारे कचहरी कयूं ऐं पोइ वरी उन्हनि सां जेको हाल अहिवाल आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे तव्हांखे बि सिंध सॾे पई असांखे बि सिंध सॾे पई त पोइ गॾिजी हिन सॾ में सॾ ॾियूं प्रोग्राम ई इहो आहे नालो आहे प्रोग्राम जो सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी शाल सिंध जेको ख़्वाबु ॾिसे पई हींअर बहाल जो उहो साबियां थी वञे ऐं असीं वरी बि हक़ीक़त में बहाल थी वञूं पंहिंजे मामूल जी ज़िंदगीअ ॾांहुं पाण थोरी देरि पहिरियां हिकिड़ी पोस्ट ॾिठीसीं पाण पहिरियों त जैपनीज़ वारनि जापान जेको आहे सो उहे माण्हू ॾाढा ख़ुशनसीब बि आहिनि उन्हनि जे मुल्क में MRI जी हिकिड़ी मशीन अहिड़ी बि तयारु थी वई आहे जेका ख़्वाब खे हक़ीक़त बणाइण में तव्हां सां माना गॾु किरदारु अदा कंदी तव्हां राति जो जेके ख़्वाब ॾिठा आहिनि उहे प्ले बि थींदा ऐं उहे रिकॉर्ड बि थींदा राति जो जे टाइम ते तव्हां ख़्वाब ॾिसी रहिया आहियो उन टाइम ते तव्हांजी मशीन लॻल हुजे सही उहो रिकॉर्ड थी वेंदा जॾहिं तव्हां सुबुह जो उथंदा त उहे तव्हां प्ले करे ॾिसी सघंदा छो काफ़ी दफ़ा इरशाद ईअं थींदो आहे ख़्वाब असांखे विसरी वेंदा आहिनि असांखे यादि न आहिनि रहंदा त उहे प्ले थी सघनि था ऐं उहा MRI जेका मशीन हुई एॾी ख़ूबसूरत ठहियल हुई ऐं उनजी डिज़ाइन तव्हां त सोचो पियो त इहा डिज़ाइन असां ॾिठीसीं थोरी देरि पहिरियां पहिरें जी ख़्वाहिश इहा आहे त उहा लॻल ई हुजे छो त मथे ते ॾाढो ख़ूबसूरत माना हिकिड़ो हीरनि जो ॼणो ठहियलु हुयो न ईअं पाण ॾिठोसीं पाण स्क्रीन ते ॾेखारे नथा सघूं पर पाण ॾिसी छॾियोसीं सोशल मीडिया ते इहो चर्चो वायरल थी वियो आहे
त जापान वारनि हिकु अहिड़ी MRI मशीन तयारु कई आहे जेका तव्हांजे ख्वाब खे बि रिकॉर्ड कंदी ऐं सुबुह जो तव्हां उथंदव त उनखे प्ले करे ॾिसी सघो था मां राति ख्वाब छा ॾिठो हुयो माना इहा वॾी ॻाल्हि थी आहे कहिड़ी ॾिसी रहिया हुआसीं ऐं उहा ई शइ असां जॾहिं मोबाइल खे ॾिसंदे ॾिसंदे जीअं पुठियां ॾिठो असांखे माना अखियूं भरिजी आयूं त असां किथे आहियूं ऐं दुनिया किथे पुॼी वई आहे असांजी सिंध सॼी ॿुॾी वई आहे पूरी सिंध में पाणी ई पाणी अव्हांखे नज़र अचे पियो ऐं दुनिया केतिरो अॻिते वधी वई आहे केतिरी तरक़ी करे केतिरी दुनिया तरक़ी करे वई आहे बहरहाल इहे मशीनूं बि अची वियूं आहिनि मार्केट में कुझु बि नामुमकिन न रहियो आहे सो हाणे अॻिते हली करे ख्वाब ॾिसण खां पहिरियां बि थोरो सोचणो पवंदो त ख्वाब ॾिसूं कहिड़ा पर ख्वाबनि ते कंट्रोल न आहे हूंदो ख्वाब ॾिसणु घुरिजनि ऐं ख्वाब ॾिसंदो त तव्हां अॻिते वधंदव तॾहिं माण्हू पूरा करे सघे थो ख्वाबनि खे कॾहिं रोकणु न खपे सो असीं बि ख्वाब ॾिसंदा आहियूं असां त जीरे जाॻंदे ऐं अखि पटींदे बि मां के सपना ॾिसंदो आहियां मुंहिंजो सुपिनो इहो आहे त सिंध वरी ख़ुशहाल थिए वरी असांजा मारू माण्हू पंहिंजनि पेरनि ते बीहनि वरी उहे जमाला उहे जशन वरी उहे मेला वरी उहे मोहबतूं क़ाइमु रहनि सो हिननि मोहबतुनि खे वधाइण जे लाइ सिंध पई थी सॼे प्रोग्राम स्टार्ट कयो आहे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदव शामिलु थींदव हाल अहिवाल ॾींदव पंहिंजे इलाइक़े जो पंहिंजे शहर जो पंहिंजे ॻोठ जो ऐं मौज़ महिमान जेके पहुचंदा आहिनि उन्हनि सां कचहरी बि इन ई मामले ते घणी असांजी थींदी आहे पोइ वरी उन खां पोइ उन्हनि जो फ़न फ़िक्र उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी ते बि थोरो डिस्कस कंदासीं अॼु केरु आहे महिमान ऐं कहिड़ा महिमान आहिनि सो पहिरें तव्हांखे ॿुधाईंदी जी बिल्कुलु अॼु जेके महिमान असां वटि मौजूदु आहिनि उहे तमामु परे खां आयल आहिनि असां वटि ऐं असां ॾाढा पाण खे लकी महसूसु करे रहिया आहियूं त उहे स्पेशली असांजे प्रोग्राम लाइ आया आहिनि ऐं असांजे अंगण ते आया आहिनि ऐं इहा ॻाल्हि हूंदी आहे इरशाद जॾहिं केरु मोहबत सां ईंदो आहे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं उन्हनि खे असां बि वॾे मोहबत सां घुरायो असां बि उन्हनि खे वॾी मोहबत सां दावत ॾिनी हुई छो जो उन्हनि जा जेके कम आहिनि उहे साराह जोगा आहिनि असांखे पूरो महीनो थी वियो आहे महीने खां पाण मथे थी वियो आहे महीने सेठ खे थी वियो आहे असां उन खां मथे खां मुसलसिल अहिड़नि माण्हुनि खे घुराए रहिया आहियूं जंहिं इंसाननि लाइ कमु कयो आहे जंहिं हिन टाइम ते सिंध जी हिन सिचुएशन ते ग्राउंड ते बीही करे कमु कयो आहे कुझु माण्हू आहिनि जेके फेसबुक ते कमु करे रहिया आहिनि जेके सिर्फ़ु पोस्टूं लॻाईंदा आहिनि कुझु माण्हू जेके आहिनि उहे रियलिटी में ग्राउंड ते कमु करे रहिया आहिनि त असां पूरी कोशिशि कई आहे त असां उन्हनि माण्हुनि खे घुराए सघूं जेके रियलिटी में कमु कनि पिया ग्राउंड ते कमु कनि पिया जेकी मौज़ महिमान ॾाढा प्यारा माण्हू आहिनि सुबुह खां माना कुझु दोस्त जेके मुंहिंजा ज़ाती दोस्त आहिनि उन्हनि जूं फ़ोनियूं अचणु शुरू थी वियूं ॾाढा प्यारा माण्हुनि खे फुल प्रोटोकॉल साईं असां वटि हूअं ई महिमान खे प्रोटोकॉल ॾिबो आहे ॾिसो मज़हर अबड़ो साहिबु आहे असांजो साहिबु दोस्त आहे उन सुबुह खां वठी करे मूंखे हर हर फ़ोन करे चवे पियो त साईं पहुता आहिनि ॿ चारि ॿिया बि माण्हू आहिनि सो बहरहाल हिननि जी माना शख़्सियत अहिड़ी आहे जो हर माण्हू हुनखे चाहे थो भाए थो पोइ शायदि हिननि जे लाइ असीं बि आता हुयासीं कचहरीअ जे लाइ त हिकिड़ो शेर बि हुननि जे लाइ आहे त जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं बूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं रुगो पक ॾियो पहिरीं पंहिंजे अचण जी असां ते छॾे ॾियो छा कंदासीं उहे पहिरीं पहुची विया आहिनि केरु आहिनि नालो हाणे ॿुधायो जी बिल्कुलु पहिरीं असांजे अंगण ते पहुची चुका आहिनि ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि जेकॾहिं आउं हिन सिचुएशन जी ॻाल्हि करियां त काफ़ी कमु करे चुका आहिनि कुझु शयूं जेके आहिनि उहे मूं वटि लिखियल आहिनि वधीक उन्हनि जे ई वाता असां ॿुधंदासीं त उहे छा छा करे चुका आहिनि पाण ॿुधाइनि था त 3.5 करोड़ ताईं जेके आहिनि उहे रिलीफ ॾेई चुका आहिनि जेके बि हुते माण्हू आहिनि स्टार्टिंग में हुननि राशन ॾिनो पे उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता जी कमु वधंदो वियो त काफ़ी ॿियूं बि शयूं ॾियणु शुरू करे छॾियूं उन्हनि ऐं उन्हनि जा नाला असां जेकॾहिं वंड कंदी हलां त हुनजो नालो आहे सिराई निसार हुसैन ख़ासकेली साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था उन खां अलावा सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ासकेली साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था ॿई भाइर आहिनि ऐं ज़मीदार आहिनि पर हिननि जो कंहिं बि सोशल ऑर्गेनाइज़ेशन सां को बि तालुक़ु न आहे जी जेकॾहिं चऊं त सोशली के ऑर्गेनाइज़ेशन जे थ्रू इहो सॼो कमु करे रहिया आहिनि ऐं सोशली ॿाहिरि निकिता आहिनि पंहिंजी NGOs वग़ैरह खे चमकाइण लाइ अहिड़ो कुझु बि न आहे पंहिंजे बेहाफ ते पाण वञी कमु करे रहिया आहिनि ऐं हिननि खे इहो बि को लालच न आहे त हीअ अॻियां वञी करे माण्हुनि जी वाह वाह वठंदा अहिड़ो कुझु बि न आहे असां पाण हिननि खे अप्रोच कई आहे त तव्हां अचो छो जो असां हुननि जो कमु ॾिठो जी वई ॿाहिरि टीवी ते ज़ाहिर आहिनि बिल्कुलु ऐं हुन खां अलावा जेकॾहिं हिननि जी ॻाल्हि करियूं त 2 मंथ ही मुसलसिल हिकिड़े ॻोठ में जंहिंजो नालो आहे सिराई प्यारो ख़ानुन में स्टे कयो अथनि अहिड़े टाइम ते अहिड़ी सिचुएशन ते उहे माण्हू जेके या त कराची रहंदा हुजनि या त माना शहरनि जी ज़िंदगी जिया हुजनि उहे ॻोठनि में वञी करे मुसलसिल कमु कनि अॼु माना हिन लाइ कचहरी कंदासीं त मच्छरनि जो हाल पुछा जी बिल्कुलु ऐं उन खां अलावा उन्हनि सां मतिलबु ही जेके महिमान तव्हांखे पंहिंजे असांजे सेट ते नज़र अची रहिया आहिनि उहे सभु गॾु थियल आया आहिनि गॾिजी आया आहिनि हिननि जी जेकॾहिं असांजा जेके अॼु जा ग्राहकी मौजूदु
आहिनि प्रोग्राम में, उन्हनि जी जे करे आउं तव्हांखे ख़ासियत हिकिड़ी ॿुधायां त पाण जेको आहिनि उहे हिकिड़ो बिना म्यूज़िक जे दुआ पढ़नि था, उहा ॾाढी वायरल थी हुई, एतिरी वायरल थी हुई जेको आउट ऑफ कंट्री वारनि बि मैसेजिस करे पुछो त ही केरु आहिनि ऐं हिननि खां इहा दुआ असांखे ॿुधणी आहे। त इरशाद पाण बि इहा कोशिशि कंदासीं त उहा दुआ जेका आहे उहा ॿुधी सघूं, ऐं दुआ जेका आहे उहा सिंध सां रिलेटेड आहे, सही चई रही आहियां, सिंध सां रिलेटेड दुआ आहे ऐं ॾाढी वायरल वई आहे। ॾाढी सुठा फनकार आहिनि जो ॿाहिरि मुल्क वारा माण्हू चाहिनि था त इहे पढ़नि। न त अहिड़ा फनकार बि आहिनि जो माण्हू फोनियूं करे पुछा कंदा आहिनि इहो किथे रहंदो आहे, हिनखे ॿधाइणो आहे, अहिड़ो ॻायो अथई मूंखे ॿुधाए इहो रहंदो किथे आहे। फोनूं त हिननि लाइ आयूं आहिनि, पर हिननि लाइ इहा आई आहे त तव्हां जे करे हिननि खे ऐं हा ॿी तव्हांखे बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां जेका मूंखे हींअर क्लिक थी आहे त असांखे जेके आहिनि उहो इम्तियाज़ हुसैन ख़ासकली साहब इहा बि ॻाल्हि ॿुधाई त हिननि खे असां इनजे करे पाण सां गॾु रखियो ऐं सभिनी वटि वठी वियासीं छो जो माण्हुनि जी काउंसलिंग थिए, रिलीफ त माण्हुनि खे मिली रहियो आहे, राशन त मिली रहियो आहे, इमदाद बि मिली रही आहे, पर हिकिड़ी काउंसलिंग जेका हूंदी आहे सुर संगीत सां जेका मिलंदी आहे, जेका रूह जी ग़िज़ा हूंदी आहे, उहा हिकिड़ी अलॻि शइ हूंदी आहे। त माण्हुनि जो जेको आहे न पेट बि भरिजो पियो ऐं रूह बि जेको आहे न उहो चई सघूं था त मुकमल थियो पियो, उन्हनि इंजॉय बि कयो पंहिंजी शइ खे। त प्रोग्राम में जेके मौजूदु आहिनि उन्हनि जो नालो बि वठंदी हलां, उन्हनि खे भलीकार बि चवंदी हलां। फ़क़ीर अला रखियो खोखर साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, फ़क़ीर अयाज़ अली साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था, फ़क़ीर आमिर अली साहब अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था, फ़क़ीर नवीद अली साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था, सईद अली साहब खे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं सनाउल्ला साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था जेके ढोलक ते वेठल आहिनि। ऐं उन खां अलावा उस्ताद बादल लाई साहब जेके असांजे ससरिया साथी आहिनि ऐं ॾाढा सुठा सिंधा म्यूज़िशियन्स सिंगर आहिनि, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। सही सही। अयाज़ अली ऐं दोस्त जेको आहे इहे तमामु घणा पुराणा फनकार आहिनि ऐं रेडियो ते बि हिन जा तमामु घणा सुठा रिकॉर्ड हलंदा आहिनि। आउं बि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते हुयुसि त तमामु घणो इन्हनि खे वॼाईंदो हुयुसि, मतिलबु उन्हनि जा रिकॉर्ड वॼंदा हुया, माण्हू जेको आहे सो उनखे तमामु घणो लाइक ख़त ईंदा हुया त अयाज़ अली साहब ऐं उन्हनि जी आवाज़ में असांखे ज़रूरु को कलाम ॿुधायो। अव्हांजे त मतिलबु जेके चवंदा आहिनि शहर जा आहिनि, शहर जा आहिनि, मुंहिंजा मतिलबु हिकिड़ो ई ज़िलो साॻियो आहे, हिकिड़ी तालका मटियल आहिनि, आस पास वेझड़ाई वारनि इलाइक़नि में रहूं था, ज़िले जा आहिनि, ज़िलो साॻियो आहे, ज़िलो साॻियो आहे। सो इम्तियाज़ साहब कीअं भला होॾे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माण्हू वेंदो आहे पोइ फासी पवंदो आहे, पोइ मोटण जी राह न हूंदी आहे, पोइ चवंदा भला कमु कयूं, ईअं त न हुयो न जेको ईअं ई थी पियो। कीअं वियो ऐं छा ॾिठो? 18 ऑगस्ट ते मां ॻोठ वियुसि, हिकिड़े ॾींहं लाइ 20 ऑगस्ट ते मुंहिंजी वापसी कराची जी फ्लाइट हुई, बारिश जो थी ऐं एॾी बारिश थी, मुंहिंजो ब्रदर साईं निसार साहब उते हुया ॻोठ, पोइ उते रही पियासीं ऐं तबाही जी हालत ॾिठीसीं त पोइ दोस्तनि खे रिक्वेस्ट कईसीं जेके असां सां गॾु पढ़िया। मां इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन IBA कराची में MBA कयो आहे ऐं पब्लिक स्कूल सखर में असां ॿई ॼणा गॾु पढ़िया आहियूं। पोइ पंहिंजे दोस्तनि खे असां जाॻरायोसीं ऐं वॾी उन्हनि जी महिरबानी ख़ासि तौर ते IBA कराची ऐं निसार साहब या कुझु ज़ाती दोस्त इमरान सुमरो साहब, सरमत बुगियो साहब, आसिफ लाशारी साहब, उन्हनि असांखे आउट ऑफ द वे सपोर्ट कई। उन्हनि जा नाला रिकॉग्नाइज़ करणु लाज़मी आहे। हा ज़रूरी आहे। सो जेके IBA जा असांजा दोस्त आहे उहे काफ़ी उन्हनि जी रिक्वेस्ट इहा रही त असांजा नाला न खणो, बाक़ी ईअं जनरली भले ॿुधायो। सो हुन में मां ईअं ॿुधाए सघंदा त को लिप्टन जो कंपनी जो प्रेसिडेंट आहे, त को मॉन्डलीज़ कैडबरी कंपनी जी प्रेसिडेंट आहे, त को सिटी बैंक जो कंट्री हेड आहे, त को SSG बैंक सिंगापुर जो हेड आहे, कोई स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक UK जो हेड आहे। सो इन प्रोफाइल ते मुंहिंजा क्लास फेलो जेके हुननि वॾी असांखे सपोर्ट कई ऐं कोई 3.5 करोड़ रुपए जो असां रिलीफ फंड जनरेट कयोसीं। शुरू जा 12 ॾींहं असां पंहिंजे जेके 6 कैंप असांजे ॻोठे चौधारी आहे उन्हनि खे असां डेली 1 टाइम फूड अफोर्ड करे सघूं पिया ऐं पोइ सेकेंड फेज़ में असां इहो डिसाइड कयोसीं त हाणे हिननि खे असां रिहेबिलिटेशन जेके फर्स्ट स्टेप आहे उन में असां हिननि खे राशन ॾियूं 1 महीने जो ऐं हिकिड़ो टेंट ॾियूं जीअं हे पाणी थोरो हेठि लथो आहे त पंहिंजे घरनि जे भरिसां रही सघनि ऐं मच्छरदानियूं हिननि खे ॾियूं। सो इहे असां पंहिंजे दोस्तनि जी मदद सां हिनखे कंप्लीट कयोसीं। ख़बर न पई 46 ॾींहं कीअं गुज़रिया, मां पोइ पंहिंजे उमिरि त हाणे घणी वधीक आहे मुंहिंजी, पर 42 सालनि में मां कॾहिं 46 ॾींहं ॻोठ न रहियो आहियां। सो दिस वॉज द फर्स्ट टाइम। ऐं निसार साहब एॾी महिनत कई, पाण जे मुंहं सां ॿुधाइण त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर 28 ऑगस्ट ते ही हैज़ गॉन थ्रू अ सीरियस हार्ट कंडीशन जिते वी एडमिट हिम इन NIVCD एंड ही हैज़ गॉन थ्रू एंजियोप्लास्टी ऐं बिकॉज ऑफ दैट स्ट्रेस द वर्क जेको असां हुते कयूं पिया, अलाह साईं हिनखे असांखे इहो अजर मिलियो जेको पंहिंजी फैमिली खे हाणे मतिलबु सुकून आहे हिकिड़ो। असांखे इहो ॿुधायो त तव्हांजी हिकिड़े त तव्हां चयो त माना दिलि जी जेका थी, पोइ जॾहिं तव्हां हीअ एॾी मदद कई हेॾो माण्हुनि खे मतिलबु माण्हुनि जे चहिरनि ते ख़ुशियूं आंदियूं, तव्हांखे केतिरो सुकून मिलियो? जी जंहिं महिल इहो थियो, जंहिं बारिश थी या जंहिं महिल इहा, छो त बारिश त नॉर्मली आहे, माण्हू चवंदो आहे त इंजॉय कयूं, पर हिन दफ़े जेकी बारिश 5 ॾींहं ऐं 5 रातियूं हलियूं कंटिन्यूअसली,
माण्हू चवंदा त 100 साल जो रिकॉर्ड, मां त चवां थो त इहा 1000 साल में बि अहिड़ी बारिश न थी आहे असांजे एरिया में। असां पंहिंजी ज़िंदगी में न, वॾड़नि बि न ॾिठी आहे, जेके हाल हयात जीअर आहिनि उहे ॿुधाईंदा त इहा आहे। अच्छा, उन खां पहिरियों असां जंहिं महिल उते बारिश में जॾहिं ॿाहिरि निकितासीं 19 तारीख़ ॾिठोसीं त असांजो माण्हू सभई उन्हनि जा घर ॿुॾी चुका हुया ऐं चारो तरफ़ सभिनी ॻोठनि खे पाणी हो घरनि में अची वियो। ऐं जेको ॿुधाईंदा त 33 मिलियन माण्हुनि खे नुक़सानु थियो आहे सॼे हुन सिंध में या पाकिस्तान में। 33 मिलियन जो मतिलबु आहे माना 2 कराची ॿुॾल आहिनि ऐं उनजी जेकी साइज़ हुई उहा 5 फुट खां 10 फुट पाणी जी साइज़ हुई। पोइ इन में असां पहिरियों कमु इहो कयोसीं, रेस्क्यू कयोसीं ऐं फॉर्चुनेटली ऐं ॾाढी ख़ुशकिस्मती असांजे ॻोठ में जीअं गवर्नमेंट डिग्री कॉलेज सराई प्यारो ख़ान जा, टेक्निकल कॉलेज सराई प्यारो ख़ान जा, हाई स्कूल हुया, 5-8 असां वटि पंहिंजा रूम्स हुया जिते असां माण्हुनि खे अची फैमिलीज़ खे अची रहायोसीं। ऐं ॾिसो हिकिड़ो सिंधी माण्हू परदेदार फैमिली जॾहिं निकिता उहे सभु ॿार, तव्हां हिन 33 मिलियन में 16 मिलियन ॿारनि माना जेके अफेक्ट थिया आहिनि हिन सॼे हुन में। त इहा जेकी फीलिंग उते जेकी इहा शइ असां माना जीअं अॼु ॿुधायो त असां उते हुयासीं ॻोठ में, हिकु शइ असांखे फील थी। असां पहिरें ॾींहुं जॾहिं असां हुनखे मानी खाराईसीं, असां 3 देग जेके असां हुनखे पचाए खारायूंसीं, पर असांजो जेको 3 देगुनि खां 3.5 करोड़नि ताईं जेको सफ़रु हुयो ऐं उहो असां पहिरियों उन दोस्तनि खे ॿुधायो, छो त कराची में बारिश न हुई, नॉर्मल ज़िंदगी हुई शहरनि में। कराची वारा दोस्त जा जेके असांजा पंहिंजा स्कूल, मूंखे पहिरियों जेको आयो लंडन मां इमरान सिमरो मुंहिंजो दोस्त आहे, उन मूंखे माना 1000 पाउंड मोकिलिया। पर मूंखे उन महिल फील इहो थियो त जेको 8000 किलोमीटर वेही परे हिकिड़े सिंधी खे हिकिड़ो पंहिंजे सिंधियुनि जो अहसासु थिए थो त ॿियनि दोस्तनि खे बि असां अहसासु ॾियाराए मदद वधीक डिटेल में कयूं था साईं, त ॿिया कहिड़ा दोस्त आहे जेकी तव्हां सां ॿांह ॿेली थिया, हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं भला, छा ख़्याल आहे? जी बिल्कुलु बिल्कुलु। सो असां चऊं था सुठा सिंगर मौजूद हुजनि, असां सॉन्ग न ॿुधूं, सही 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 थी नथो सघे। वाह वाह कयो साईं। मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया, हो मज़हबन मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, के निवड़ियो निमाज़ूं पढ़न किन मंदर वसाया, वो सचल ओडो कीनो आया, इहे अकुल वारा हिन इश्क जे। ईमान सलामत हर कोई मंगे, हो ईमान सलामत हर कोई मंगे, असां इश्क सलामत मंगी, हादी असानू हिदायत कीती, दिल नाल वदत देवंगी, हादी असानू हिदायत कीती, दिल नाल वदत देवंगी, ओ सचल साईं इश्क वालियां दा मैं नौकर थी सां, तोड़े होल शराबी भंगी, वो पंजतन पाक हिमायत में, वो पंजतन पाक हिमायत में, ओ हसन हुसैन इमाम, मौला हसन हुसैन इमाम, जंगल पीता
हादी जं दिल ओ सच्चा जं दिल कीता इश्क दा जाम ओ सा दिल मस्तो मस्त मुदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हादी हक मौजूद सदा मौजूद मौला हक मौजूद ओ हक मौजूद हक मौजूद मज़ाहिब रहते की था वो दिन मज़ाहिब रहते की था हो दिन मज़ाहिब रहते की था वो दिन मज़ाहिब रहते की था वो कुफ्र की था इस्लाम मौला कुफ्र की था इस्लाम वो हादी हादी कुफ्र की था इस्लाम मौला कुफ्र की था इस्लाम जं दिल पीता इश्क दा जाम ओ जं दिल पीता इश्क दा जाम ओ सा दिल मस्तो मस्त मुदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हादी हक मौजूद सदा मौजूद मौला हक मौजूद ओ हक मौजूद सदा मौजूद मस्ती दे विच मुहब जो मिलिया वो मस्ती दे विच मुहब जो मिलिया हो मस्ती दे विच मुहब जो मिलिया वो मस्ती दे विच मुहब जो मिलिया ओ हस्ती होद हराम मौला हस्ती होद हराम ओ हादी हादी हस्ती होद हराम मौला हस्ती होद हराम ओ जं दिल पीता इश्क दा जाम ओ जं दिल पीता इश्क दा जाम ओ सा दिल मस्तो मस्त मुदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद हादी हक मौजूद सदा मौजूद मौला हक मौजूद ओ हक मौजूद हक मौजूद दर साया दे समय सिपाही वो दर मुर्शिद दे समय सिपाही हो दर साया दे समय सिपाही वो दर मुर्शिद दे समय सिपाही ओ सचल खास गुलाम मौला सचल खास ओ हादी मौला सचल खास गुलाम मौला सचल खास गुलाम ओ जं दिल पीता इश्क दा जाम ओ जं दिल हादी जं दिल ओ सच्चा जं दिल पीता इश्क दा जाम ओ सा दिल मस्तो मस्त मुदा अल्लाह हक मौजूद सदा मौजूद ओ हादी हक मौजूद सदा मौजूद मौला हक मौजूद ओ हक मौजूद हक मौजूद वाह साईं वाह वाह साईं वाह ॾाढो मज़ो आयो दराज़नि जे दूल्ह हज़रत सचल सरमस रहमतुल्लाह जो कलाम ॿुधी करे हूअं बि वजदानी कैफ़े तारी थींदी आहे कलाम जा ॿोल ई अहिड़ा आहिनि न त दर साईं ते समय सिपाही सचल ख़ासि ग़ुलाम माना ॻाल्हि ई ॿी आहे न हिते सो इन जी ॻाल्हि खे अञा कंटिन्यू बि रखंदासीं कलाम ॾाढा ख़ूबसूरत ॿुधंदासीं ॿिया बि कचहरी बि कंदासीं हिते पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं पिया बिल्कुलु ब्रेक वठणु लाज़मी आहे ब्रेक जी तरफ़ हलूं था ऐं अव्हां ॾिसंदा रहिजो प्रोग्राम खे छो जो अव्हां सभिनी खे सिंध पई थी सघे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे।
जी सिंधु पई थी सॾे तव्हां सभिनी खे सॾ में सॾु ॾियणो आहे रोज़ चवंदा आहियूं अॼु बि साॻी ॻाल्हि कंदासीं सिर्फ़ु इन जे लाइ छो त जेसीं ताईं असांजा पंहिंजनि पेरनि ते ॿीहर न बीहनि जेसीं ताईं पाण कुझु करे वठनि तेसीं ताईं पाण उन्हनि जे लाइ घणो कुझु करे सघूं था सभिनी खे गुज़ारिश आहे निमाणी वेनिटी आहे ऐं इहा गुज़ारिश सभिनी खे हिक ॿिए जे लाइ बि करणु घुरिजे सभु जिते पहुचो था असांजो आवाज़ जिते पहुचे थो उहे ॿियनि खे चवनि ॿिया टिनि खे चवनि सभु वारे सां जेकॾहिं पंहिंजो कंट्रीब्यूट कंदा त मुंहिंजे ख़्याल में तमामु घणी चङाई थींदी सणाई थींदी नेकीअ जो अमल आहे दिली सुकून बि मिलंदो आहे जेसिताईं हू ख़ुशि जी बिल्कुलु जेसिताईं हू ख़ुशहाल न थींदा तेसिताईं असांखे बि सुकून न मिलंदो सिंध टीवी खे सुकून न मिलंदो एग्ज़ैक्टली असां माण्हू खे चवंदा आहियूं दुआ कजो असांजे लाइ दुआ कजो मुंहिंजे ख़्याल में जेके तव्हां नेकी कयो था त पोइ तव्हांखे दुआ चवण जी ज़रूरत ई न आहे पाणे दुआ उन ई दुआ मज़ो ईंदो आहे जो माण्हू पाण मुरादो दिलि सां तव्हांजे लाइ दुआ कनि माण्हू भलो हाल सां हिनखे वधाए कंहिंजे चवण ते कंदासीं त बेज़ारी में कंदासीं अलाह चयो अथनि त ठीकु आहे दुआ त करे छॾियो सही सो अॼु जेकी मौज़ महिमान वेठा आहिनि उन्हनि बि खोड़ सारियूं दुआऊं खटियूं आहिनि ऐं खोड़ सारो सुठो कमु कयो अथऊं ऐं पंहिंजे वित वसायर जेतिरो उन्हनि खां सरी सघियो आहे जेतिरो थी सघियो आहे पंहिंजनि दोस्तनि खे उन्हनि कॉल्स कयूं दोस्तनि खां हेल्प वरिती इहो बि हिकिड़ो ज़बरदस्त अमल आहे त तव्हां घर वेठे जेकॾहिं फ़ोन कॉल ते कंहिंजो मसइलो हल थी थो वञे त इहा वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे उहो ई पुछंदासीं तव्हां कीअं कॉलूं कयूं कंहिंखे कॉलूं कयूं छो जो असां वटि घुरणु ॾुखियो लॻंदो आहे कंहिंखां पोइ भले असां ॿियनि जे लाइ घुरूं तव्हां पाण सरंदी वारा माण्हू आहियो माशाल्लाह तो चवंदा साईं तव्हां वटि सभु कुझु आहे असां वटि वठो तव्हां बिल्कुलु सही पॉइंट तव्हांखे वठियो एक्चुअली असांजा IBA जा जंहिं बैचिस में मां क्लास ऑफ 97 में पास आउट कयो पोइ असांजा 4 व्हाट्सएप ग्रुप ठहियल आहिनि हिकिड़ो असांजो IBA संगत ग्रुप आहे जंहिंमें सिंधी स्टूडेंट्स जिन IBA में पास आउट कयो उन्हनि जो ग्रुप आहे व्हाट्सएप हिकिड़ो क्लास ऑफ 96 जो व्हाट्सएप ग्रुप आहे हिकिड़ो क्लास ऑफ 97 जो आहे ऐं ॿियो IBA हॉस्टलाइट्स जेके हॉस्टल में छोकिरा रहा इहे टोटल 270 स्टूडेंट्स जा ग्रुप आहे जेके हिन वक़्तु माशाल्लाह पूरी दुनिया में वॾी वॾी पोजीशन से कमु करे रहिया आहिनि पोइ जॾहिं मां हॉस्टल में बि रहियुसि मां संगत ग्रुप जो बि हिसो आहियां क्लास ऑफ 97 जो ऐं तव्हांजी ॻाल्हि सही आहे उन्हनि खे इहा बिल्कुलु 100% ख़बर आहे त असांजो बैकग्राउंड छा आहे पर जॾहिं मां उन्हनि खे सिचुएशन ॿुधाई त बाबा हीअ असांजी पहुच खां मथे आहे हे जेको डिज़ास्टर आहे वॾो आहे शुरू में थोरो सा रिलेक्टेंस हुया जेके असांजा जेका सिचुएशन आहे उन ते काफ़ी तव्हांखे ख़बर आहे जेके असांजा इहे दोस्त इन क्लास में बिलोंग कनि था उनजो माइंड सेट छा आहे ऐं पोइ उनखे जॾहिं रियलिटी ॿुधाईसीं त बाबा हीअ कंहिं ॿिए खां बि पहुच खां मथे आहे सो दे केम आउट ऑफ द वे सो पर्टिकुलरली हिते मां तव्हांजी मतिलबु सां असांजी क्लास फेलो मुंहिंजी जेका प्रेसिडेंट आहे हिन वक़्तु एक्टेरा कंपनी जी ऐं यूनिलीवर जी T डिवीजन आहे लिप्टन कंपनी मिस फरीन सलमान आमिर शी हैज़ गॉन आउट ऑफ द वे असांखे 22,000 पैकेट चांहि जा उन मोकिलिया ऐं थैंक्स टू पेप्सी कोला गुजरांवाला प्लांट उनजो CEO बिलाल उमर साहब जंहिं 35,000 बॉटल्स पाणी मोकिलियो आहे सॉरी माफ़ करियो तव्हांजो हिकिड़ो प्रोग्राम लेकिन न तव्हां ॿुधाए सघो था उन्हनि जे बारे में जंहिं तव्हांजी मदद कई आहे हा सो इन खां अलावा ॿिया काफ़ी अहिड़ा दोस्त जिन पंहिंजो हिकिड़ो रोल गियर फाउंडेशन जेको असांजो IBA जो तमामु पुराणो स्टूडेंट आहे अख़लाक साहब 81 बैच जो आहे उन गियर फाउंडेशन असांखे 1000 माण्हुनि जो राशन असांखे ॾिनो ऐं निस्बत इहा ई हुई उनखे किथां ख़बर पई त असांजो IBA जो छोकिरो जेको आहे ग्राउंड ते बीठो आहे सो थैंक्स टू देम महिरबानी उन्हनि जी उन्हनि ट्रस्ट कयो उन्हनि कॉन्फिडेंस कयो असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं उन्हनि तॾहिं बि मां उनजो CR रहियोसि क्लास रिप्रेज़ेंटेटिव BBA 1 में बि BBA सेकेंड सेमेस्टर में सोशल सेक्रेटरी इहे सभु प्रोफाइल जेका मूंखे उन खटियो सभिनी खे थानी को करे सभिनी दोस्तनि खे गॾु खयूं था तंहिंजे करे इहो नतीजो निकितो हा इहो नतीजो के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पढ़ण खां पोइ विसारे छॾींदा आहिनि हिक ॿिए सां मेल मुलाक़ात थींदियूं आहिनि माण्हू ख़बर ई न हूंदी आहे न पर इन में छा मां हिकिड़ी शइ पॉइंट आउट करियां त अजीब ॻाल्हि आहे मूंसां काफ़ी पंहिंजी क्लास फेलोज़ जेके हिन वक़्तु ॿाहिरि मुल्कनि में सेटल्ड आहिनि देर मैरिड ओवर देर या काफ़ी दोस्त जेके सेटल्ड आहिनि 26 सालनि खां पोइ 97 तव्हां सम्झी सघो था ऐं 2022 त 26 सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो बि उन्हनि कॉल करे असां खां हाल अहिवाल पुछो त बाबा तव्हांजी ख़ैरियत आहे छो जो कनेक्टेड त हुयासीं ग्रुप से लेकिन कॾहिं ॻाल्हि ॿोल छो जो ॿाहिरि वेठा आहिनि उहे पोइ उन्हनि जी महिरबानी जो उन्हनि ऐं मां हिकिड़ी ॿी शइ करे वञा ऐड कंदुसि त 99% जेके स्टूडेंट्स जिन मूंखे सपोर्ट कयो दे आर नॉन सिंधीज़ इहा हिकिड़ी तमामु वॾी माना हिकिड़ो असांखे जेको इंसानियत जो सर कराची में बि जेकॾहिं चऊं त सिंधी इलाही घटि आबादी आहे ॿी आबादी घणी आहे पर घणे खां घणी मदद कराची खां वई आहे ऐं उर्दू स्पीकिंग कहिड़ी बि माना लैंग्वेज सां बिलोंग कनि था दे आर नॉट सिंधी पर सभिनी मदद कई आहे पंजाब हाँ एग्जैक्टली पंजाब हॉस्टल में जेके हुआ सब पंजाब जा स्टूडेंट्स हुआ कराची हॉस्टल में रहंदा असां उन्हनि
आउट ऑफ द वे वञी करे मां तव्हांखे उन जा नंढा नंढा इंसिडेंट्स ॿुधायां त खोड़ ॻाल्हियूं आहिनि सो माना कंहिं कहिड़े तरीक़े सां मदद कई कंहिं कहिड़े तरीक़े सां मदद कई काफ़ी असांजा दोस्त CSS करे ब्यूरोक्रेट्स बि थी विया आहिनि पंहिंजी बैच मां उन्हनि बि असांखे आउट ऑफ द वे वञी करे सीनियर लेवल ते वेठा आहिनि ॻाल्हि इहा आहे त ज़रूरी न आहे त पैसनि जी हेल्प थिए पर जेकॾहिं को राशन या कुझु जीअं चांहि कहिड़ी तरीक़े सां हेल्प हुजणु माण्हुनि जी हेल्प थी इहा वॾी ॻाल्हि आहे तव्हां ॿुधायो साईं जेका ही हेल्प वारी सूरत हाल हुई उन सूरत हाल में ई तव्हांखे इहो आरज़ो दिलि जो थियो या पहिरियां हुयो विच में थियो कीअं माना पोइ गॾो गॾु कमु कीअं कयो न हुयो मां उन ॾींहुं बि 9,500 स्टेप हली हुउमि सुबुह 7 खां वठी असां उन महिल बि तरपालूं भाॼियूं माण्हुनि खे ग़रीबनि खे मच्छरदानियूं भाॼियूं पंहिंजो हिकिड़ो हुयो बस हिकिड़ो फील थियो डॉक्टर ॾे वियासीं पहिरियों भेरो थियो या हिन खां अॻु फर्स्ट टाइम हुयो छा थियो पेन थियो ईअं टाई पेन हिकिड़ो थींदो आहे हितां वठी जीअं तव्हां टाई पायो था न अहिड़े टाइप जो हिन बैक साइड में पोइ एंजियो ECG कराईसीं उहा बि क्लियर आहे राणीपुर में वरी उन सखर वियासीं ड्यूटी डॉक्टर चयो न तव्हां सही हो बसि तव्हां पोइ हिकिड़ो डॉक्टर हुयो उन फैमिली हिस्ट्री ॾिसी पोइ चवंदासीं असां एंजियोग्राफी कयूं उन में ई वरी पोइ PCI खां पोइ LED वन पॉइंट हियर जॾहिं निसार कयो डॉक्टर मां बीठो हुते मां चयो राशन वठणु सखर वियुसि मूंखे कॉल कयूं असां अचूं था सखर वठी निसार खे उते जेको डॉक्टर आयो असां मुंहिंजी भाभी ज़िद कई त न मेन डॉक्टर अचे शी हरसेल्फ इज़ हाफ डॉक्टर फादर वॉज डॉक्टर उन डॉक्टर ॾिसी करे एंजियोग्राफी बि न थी मूंखे हथ खां वठी साइड ते चई त ही इज़ गोइंग थ्रू हार्ट अटैक तव्हां पोइ कीअं था चयो घर वठी वञो उते देन एंड देयर आई थिंक विदिन 1 आवर दिस होल प्रोसेस ऑफ एंजियोप्लास्टी एंड मेन जेका हिन जी आर्टरी विडो मेकर जेके सॾींदा आहिनि इट वॉज 75 to 80% क्लोज सो ॿियूं त जेके नंढियूं आर्टरीज़ हूंदियूं आहिनि बट मेन आर्टरी वॉज अफेक्टेड सो अल्लाह साईं जे तरफ़ां हिन जी ज़िंदगी हिन बचणी में बस ईअं ई दुआउनि जे ज़रिए उहा ई पंहिंजी वॾी हिमत जो वेठो हुयो ऐं वॉज स्माइलिंग अच्छा इहा वॾी ॻाल्हि अथव त पाण जेकॾहिं हिमत माण्हू करे थो त खोड़ सारा पाण जेकॾहिं माण्हू पंहिंजे ज़हन ते तारी थो करे त मां अलाए छा थींदो त पोइ थी थो वञे असां पंहिंजो त लाइफ स्टाइल ई अहिड़ो आहे असां पाण आबादगार आहियूं असां जुलाई जी बारिशुनि में पाण खजूं ॾिठोसीं पंहिंजा फसलनि खे असां 100% डेट फार्म ग्रोअर एसोसिएशन जो प्रेसिडेंट बि आहियां ऐं असां अपील बि कयूं सभिनी खे पर उन खां पोइ पहिरियों त फसल तबाह थी आहे पोइ जॾहिं हाणे इंसान जे मथां अची वई उते जेके असांजी कैम्प में ॿार हुया असां माना उन्हनि खे वरी स्पेशल अटेंशन ॾिनीसीं उनखे चॉकलेट उन्हनि खे खिलौना वठी ॾिनासीं उन्हनि खे माना हिकिड़ो अहिड़ो माहौल ॾिनोसीं जीअं उन्हनि खे फील न थिए त बाबा कोई असां अहिड़े कोई बोर्ड में अची ऐं हिकिड़ी पॉइंट असां हिकु ॾींहं जे लाइ बि रिलीफ कमु न रोकियोसीं वञे पियो गोइंग थ्रू एंजियोप्लास्टी उन ॾींहुं बि असां पंहिंजे ॻोठ में साईं हिन जा गवाह आहिनि काफ़ी दोस्तनि असांखे चयो त निसार चयो ही इज़ अ मेन फिगर रूरल फ्रंट हिन संभालियो मां सॼी ज़िंदगी घणी टाइम कराची रहियोसि त हुन चयो आहे निसार साहिब जी तबियत सही न आहे त अॼु हिकिड़े ॾींहं लाइ थोरो मां इन जे सदके में असांखे अल्लाह साईं अच्छा सर तव्हां उन खां पोइ बि कमु कंटिन्यू कयो आहे जी जी उन खां पोइ असां पंहिंजो कंटिन्यू कंदा आयासीं उन खां पोइ असां ॾिठोसीं त जिथे रिलीफ कमु हले पियो उते माण्हू इलाही उन्हनि सां बेईमानी बि थिए या कुझु बि थिए पोइ असां जेको पंहिंजो रिलीफ कमु रखियोसीं हिकिड़ो जीअं फेस्टिवल हूंदो आहे फ़क़ीरनि खे घुरायूं पिया ऐं हिकिड़ो डिसिप्लिन सां असां उन लाइ मानी बि अरेंज पिया कयूं त बाबा जेके 1000 माण्हू वठण आया आहिनि त उनखे 1000 माण्हू खे वेही मानी खाराए ऐं उनखां पोइ उन्हनि खे राशन प्रोटोकॉल सां असां उनखे हलायोसीं असां ॾाढा सूबेदारी में ॾाढा सुठो प्रोग्राम थियो ठहे ऐं तव्हां उते रस्तो न आहे असां तव्हांखे वीडियो मां तव्हांखे शेयर कयूं असां ट्रैक्टरनि में 4-4 5-5 ट्रैक्टरनि सां असां उनखे वञण महिल बि फासनि मोटण महिल बि फासनि माना उते माण्हू कोई उते पुॻो ई न हुयो छो त असांजो त लोकलिटी हुई असांखे वञिणो पंहिंजे माण्हुनि ते हाणे पाणी जी छा सूरत हाल आहे पाणी हिन महिल असां वटि जेको फ्लैश वाटर जेको डैम ओवरफ्लो थी आयो आहे ठरी मीरवा साइड उते इलाही पाणी बीठो आहे सोशल मीडिया ते पर हा उन खां पोइ नसीर फ़क़ीर जलालाणी जेकी वॾी गादी आहे उन जो उहो ॻोठु ॿुॾल आहे तली यूसी आहे उन ते अञा काई माना सोशल मीडिया में ई सिर्फ़ु इहो ई सोर्स आहे जेको माण्हुनि खे ॿुधाए सघूं था ॿियो कोई अहिड़ो कोई सोर्स न आहे पाणी ॾाढी वर्स्ट सिचुएशन आहे डी वाटरिंग इज़ अ मेन उहो आहे जिन ते अञा ताईं कोई अहिड़ो कोई ख़ासि कमु नथो थिए माना स्टिल पाणी उन सूरत हाल में आहे कुझु बि न आहे कोई एग्ज़िट ई न आहे इन ते जेका अपील आहे अपील ई करे सघिजे थी गवर्नमेंट खे कि डिस्ट्रिक्ट लेवल ते कमिटीज़ कॉन्स्टिट्यूट करे सही माण्हुनि खे उते इन्वॉल्व करे ऐं डेप्टी कमिश्नर रिस्पॉन्सिबिलिटी खणे
ऐं पोइ वञी करे जेको आहे इहो मसइलो हल थींदो, न त इहो मसइलो ईअं हल ई कोन थींदो। हे उहो पाणी कोन्हे हे जेको सम्झनि था, हीउ पाणी को जॾहिं न असांजे अबंडाननि इहो पाणी ॾिठो आहे, न 1000 साल पहिरियों बि इहा बारिश थी आहे, हिस्टोरिकली बि न थी आहे। सो इहो हिकिड़ो एक्स्ट्राऑर्डिनरी स्टेप हिननि खे खणणो पवंदो, विच आई थिंक स्टिल तव्हांजी छा राय आहे त छा हुजणु घुरिजे? तव्हां ॾिसो सभिनी खां एमरजेंसी वाटर एमरजेंसी एग्ज़िट इम्पोज़ कनि, ज़मींदारनि खे हुन में इन्वॉल्व कनि, सभिनी जा ट्रैक्टर ज़ब्त कनि, खणी अचो मशीनूं खणी अचो, तेल गवर्नमेंट थी ॾे। उहो बि त इलेक्शन में गाॾियूं ज़ब्त कंदा आहिनि, ज़ब्त कंदा आहिनि, वठ पकड़ थींदी आहे। असां माण्हू ॾियण लाइ तयारु आहियूं, असां माण्हू ॾियण लाइ तयारु आहियूं, ज़मींदार माण्हू ॾियण लाइ तयारु आहिनि, असां पंहिंजा ट्रैक्टर ॾियण लाइ तयारु आहियूं, माण्हू पंहिंजी मशीनूं ॾींदा, असां वटि जेके पंहिंजे फिश पॉन्ड्स या जेके वाटर पंप्स पिया आहिनि असां ॾियण लाइ तयारु आहियूं, ठीकु आहे न। असांजी ज़मीन ते 3-4 पंहिंजा इक्विपमेंट्स आहिनि, अहिड़ी तरीक़े सां सभिनी ज़मींदारनि वटि इक्विपमेंट्स आहिनि। तव्हां इक्विपमेंट्स उन्हनि खां वठो, को अलाइन करे, को लीड करे। हिन महिल जेको अफेक्ट आहे कॉन्सिक्वेंस हर को फोकस थो करे त हिन जो पाणी बंदि कयूं, हिन जो पाणी ॿधूं, हिन जो पाणी। हाणे त इहो बि थिए थो त हिकिड़ो माना माण्हू पंहिंजो पाणी जेको आहे सो ज़मीन जो कॾहिं ॿिए में थो वञे, थिए थो छो जो हुनखे नज़र नथो अचे न पाणी वेंदो काॾे, या फ्रस्ट्रेशन तॾहिं थी थिए। जेकॾहिं हुनखे इहो ख़बर पए जीअं हाणे असां वटि कुझु माण्हू आया चयोसीं असां तव्हांजी ज़मीन मां पाणी कढंदासीं ऐं सिम नाले वेंदो, असांखे जी बिस्मिल्लाह अचो। जेकॾहिं तव्हांजो मसइलो हिन सां हल थिए थो त नो इशू, थ्रू वाटर चैनल तव्हां खणी वञो। मूंखे सम्झाइण लाइ को माण्हुनि खे सम्झाईंदो, पोइ असल में जेको हिन वक़्तु वॾे में वॾो क्राइसिस, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे सीनियर पुलिस ऑफिसर, हुनखे असां सां वॾे में वॾो जेको प्रॉब्लम आहे हिते हिन सिंध में, उहो इहो वॾो प्रॉब्लम आहे जेके माण्हू जा जहिड़ा पाण में हिननि ॻाल्हियुनि ते थियनि था त पाणी जो निकाल असां किथां माण्हू सम्झनि बि नथा, उन्हनि खे एजुकेशन ई न आहे, प्रॉपर ख़बर ई न आहे, आयो त बीठो रहंदो, जॾहिं हुनखे इहा उमेद हूंदी त पाणी तो निकिरंदो त पोइ हर को कढण ॾींदो, छो न कढण ॾींदा। ऐं जेके क्लाइमेट एक्सपर्ट आहिनि उहे बि असांखे हाणे नज़र न पिया अचनि, उन्हनि खे त ॿुधायो बि न, उन्हनि खे माना लेखियो ई न पियो वञे वीचारनि खे, पाण वटि ख़बर न हूंदी आहे न, मौसमियात जी बि पाण वटि ख़बर न हूंदी आहे त खातो कॾहिं कीअं चवंदो आहे, कॾहिं कीअं चवंदो आहे, त पाण का तयारी ओवरऑल करणु ही त टोटली को बसि अलाह साईं जे तरफ़ां हे जेको क्लाइमेट चेंज जी जेको वर्स्ट बारिशूं थियूं आहिनि उन में जेको असांजो शेयर आहे सिंध जो या पाकिस्तान जो, उहो 0.6% आहे। पर जेके असांखे तबाही मिली आहे उहा त असांजा, तव्हां ओॾे वेंदव तव्हांखे हर घर टुटल नज़र ईंदो, कंहिंजी दीवार, कंहिंजी छत, लाइक ईअं जीअं कोई ज़िलज़िलो आयल आहे, ईअं माण्हू माना माण्हू ज़िंदगी में तबाही बर्बादी जा रुआ आसार आहिनि। 80% घर डैमेज थिया आहिनि, 80% घर डैमेज घर बि मूं ॾिठा पिया। इवन असांजो पंहिंजो घर माना शुरू या 15 ॾींहं छटी खणी घर में विया घुमूं, आई एम टेलिंग यू ऑनेस्टली, बंगला ठहियल आहिनि पर पाणी न करे सघियो रेज़िस्ट। 100 साल पुराणी ओताक असांजी फर्स्ट टाइम सिमी आहे, माना कॾहिं ज़िंदगी में कोन सिमी। सो ही हुननि जी माना माण्हू जी सोच खां ई मथां ई शइ हुई, ऐं इनखे मैनेज करणु शुरू वारे ॾींहं में त माना छो त DC हाउस ॿुॾी आहे, सभु ॿुॾी आहे, त माण्हू पाण परेशान हुया। हिकिड़ी ईअं बि लॻे त जीअं सिविल नफ़रमानी आहे, जंहिंखे जिथो अचे पोइ कंहिंजो ॻोठ बि ॿोड़े, कंहिंजो घर बि ॿोड़े, माना इहा सिचुएशन हुई। पर अॼु उनखे 45 या 46 ॾींहं थी विया आहिनि। हाणे त हिन में कुझु न कुझु करणु खपे, डी वाटरिंग, छो त तव्हां केसिताईं ताईं राशन ॾींदव या माण्हू खे, छो त माण्हू पंहिंजी कणिक माण्हू जो जेको ब्रेड बटर आहे उहा इहो एग्रीकल्चर सां आहे, एग्रीकल्चर खे ही हिकिड़ो इकोनॉमी खे उहा ई बचाए सघे। आई हैव अपील टू चीफ मिनिस्टर सिंध, ही हिमसेल्फ इज़ इंजीनियर, इज़ ग्रेजुएट फ्रॉम स्टैनफर्ड, संदसि भाउ ऐं सिस्टर बि असांजे IBA जा सीनियर हुया। उन्हनि ईअं सम्झो त असां IBA फ्रेटर्निटी, उन्हनि ॿिन्ही असांखे एॾी माना पंहिंजे उनजे दोस्तनि असांखे सपोर्ट कई। पाण बि साईं खे इन शइ जो अहसासु हूंदो, पर हिन वक़्तु फर्स्ट स्टेप खणी लीड करे सिंध खे लीड करिणो पवंदो उन्हनि खे, ऐं ॿियो कोई न कंदो, साईं खे लीड करिणो पवंदो। साईं पाण हिमसेल्फ हसास माण्हू आहिनि, कोविड-19 में बि हुननि काफ़ी कमु कयो, पर हुननि सां बि हथ ॿधल आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि करियूं त पोइ हथ ॿधी छॾींदो आहे, ॿधल हूंदा आहिनि, चवंदा मूंखे कुझु न थींदो, रोअंदो आहे ऐं पोइ हथ ॿधी छॾींदो आहे। पर इहो वरी ॿियो टॉपिक आहे, सियासी माहौल थी वेंदो। पर मां सम्झां थो त हीउ जेको तव्हां ॻोठ विया आहियो इहो इलाही अमुर हुयो जो तव्हांखे हुते पहुचायो वियो, छो त तव्हांखे इहा वॾी स्टोरी थी सघे थी। पाण या डिटेल में ॻाल्हायूं, सॉन्ग जी तरफ़ वञूं पहिरीं, कीअं छा ख़्याल आहे तव्हांजो? तव्हां सभिनी जी इजाज़त सां सॉन्ग जी तरफ़ वञूं त छो इहा डिटेल वारी कचहरी मूंखे लॻे थी। जी छा था ॿुधायो? मान जे पासे हिकु भॻवान जे पासे, इहो असांजो मोटो हुयो। हा, माना जेका ख़िदमत जो मोटो इहो रिफ्लेक्ट कंदो इहो गानो।
परमेश्वर हो पिपुर में परमेश्वर त बबुर में की बियो जे निवड़त कई सीन मजी त कंडो कह कयो जे इस्लाम आहे अल्लाह जो त कुफर कह कयो मढ़ी मस्जिद मंदिर में रोशन हिक दियो ओ रोहिल कीअं पयो खलल अची हिन ख़ल्क़ में पाण पंहिंजो पाण ई पाण पंहिंजो पाण ई तूं सूरत मंझ सुञाण अल्लाह अल्लाह छो चवीं तूं त पाण ई अल्लाह ॼाण तूं ई ॿुधंदड़ तूं ई ॾिसंदड़ शाहिद आ त क़ुरान तूं ई ॿुधंदड़ तूं ई ॾिसंदड़ शाहिद आ त क़ुरान ओ हाणे कोन्हे शक गुमान जो सजल साईं हिकिड़ो कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान मान जे पासे कुआ भगवान जे पासे मुझो सजदो नहीं किया मुझो सजदो नहीं किया मुझो सजदो नहीं किया जो इंसान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे मुझो सजदो नहीं किया मुझो सजदो नहीं किया मुझो सजदो नहीं किया जो इंसान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे खतीबन खे बुखाए छॾ त मूंखे खौफ़ कोन्हे को खतीबन खे बुखाए छॾ त मूंखे खौफ़ कोन्हे को मुंहिंजी हाजत नहूरन सां मुंहिंजी हाजत नहूरन सां मुंहिंजी हाजत नहूरन सां न कि गिलमान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे मुंहिंजो सजदो नहीं किया मुंहिंजो सजदो नहीं किया मुंहिंजो सजदो नहीं किया जो इंसान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो अव्हां जूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो तुंहिंजो इहो जे मज़हब तुंहिंजो इहो जे मज़हब तुंहिंजो इहो जे मज़हब त मां शैतान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे मुंहिंजो सजदो नहीं किया मुंहिंजो सजदो नहीं किया मुंहिंजो सजदो नहीं किया जो इंसान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे कुआ रहमान जे पासे कुआ भगवान जे पासे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ न हूंदो ही कॾहिं हाफ़िज़ गुल पैमान
उन्हीं खे जो ऐं निशान जे पासे को रहमान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे वाह सही वाह सही ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे ॿिन्ही जो कलाम बि बणियो हाफ़िज़ निज़ामानी साहब लॻो मशहूरु कलाम आहे ॾाढे सुरीले अंदाज़ सुहिणे अंदाज़ में तव्हां बि इहो कलाम ॻायो सो असां वरी वञूं था ब्रेक जे पासे फ़िलहाल छा ख़्यालु आहे तव्हांजो हा सही था चओ जो ब्रेक बि जेको आहे उहो इंसान जे पासे आहे इंसान खे थोरो जेको आहे न आराम मिली वेंदो आहे केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहिजो सिंध पई थी सॾे केरु मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी भलीकार छो त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में सिंध पई थी सॾे ऐं सॾ में वरी बि तव्हांखे चऊं था त सॾु ॾींदो त तव्हांजा जेके पंहिंजा माण्हू आहिनि उहे वॾे नुक़सान खां बची वेंदा बेशक सो पाण वटि जेके मौज़ महिमान आहिनि कचहरी जो सिलसिलो कंटिन्यू रखूं था ऐं आउं चाहियां थो त उन्हनि सां घणी कचहरी थिए छो त पाण उअं ई घणी कचहरी तव्हां कंदा सही ई था चओ असां जीअं सिंध जे सॾ में सॾ ॾियूं पिया हो बि सिंध जे सॾ में सॾ ॾियनि पिया त असांखे इहो ॿुधाइजो तव्हां इहो त ॿुधायो कहिड़े तरीक़े सां तव्हां हुते विया ऐं तव्हां काउंसलिंग कई पर इहा ॻाल्हि बि हुई इहा कंटिन्यू कजो कॾहिं माना 42 सालनि में ईअं रहंदा हूंदा 5 ॾींहं 6 ॾींहं हफ़्ते लाइ वियासीं माना 2 महीना मुसलसिल न मुसलसल असल में असांजी थोरो फैमिली जो ओवरऑल तव्हां स्ट्रक्चर ॿुधायूं असां माशाल्लाह 7 भाउर आहियूं असांजी हिकिड़ी भेण आहे इन खां अलावा असांखे चाचा ऐं ॿिया कज़िन्स तमामु इलाही आहिनि सो मुंहिंजो चाचो मूंखां उमिरि में नंढो आहे चाचा सॾींदा आहियूं पर हाणे असां वटि सिंध में हिकिड़ो आहे सो उमिरि में नंढा चाचा बि हूंदा आहिनि सराई आबिद हुसैन ख़ासि कली साहिबु सो उहो 18 अगस्त ते कराची आयो पंहिंजे कंहिं कम लाइ मूंखे चयो ॻोठ हलंदो त मां चयुमि त ठीकु आहे भला हलूं त पर मूंखे कमु आहे मां 20 तारीख़ मोटंदुसि वापसि मां फ्लाइट पंहिंजी वापसी करे वियुमि उन सां गॾु त उनजी गाॾी में ऐं उनजी गाॾी खे बि सलाम आहे न पर उन खां पोइ गाॾी 46 ॾींहं हली आहे हुते मूंसां पाण सराई आबिद साहिब बि सराई आबिद हुसैन ख़ासि करे असांजा जेके बि लोकल लेवल ते ख़ासि करे कम्यूनिटी अफेयर्स उहे घणो ॾिसंदो आहे उन्हनि जा फ़ैसिला उन्हनि जी उहो करणु निसार साहिब जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि माना रोल आहे उहे पंहिंजो जेको सियासी रोल अथनि मां पंहिंजो कॉर्पोरेट साइड ते ऐं घणो इन साइड ते पोइ असांजी सॼी फैमिली एज़ अ टीम कमु कयो माना असांजी इवन लेडीज़ बि जेके आहिनि पंहिंजूं जेके असांजी मुंहिंजूं जो असांजी सॼी फैमिली त कराची हुई मां ऐं निसार ॻोठ हुयासीं निसार जी फैमिली हुई पोइ बाद में जॾहिं निसार सां इशू थियो त असां निसार खे रिक्वेस्ट कईसीं बाबा चयो माण्हू न पिया छॾे निसार साहिब खे हिन में प्यारु कंदा आहिनि फ़क़ीर साईं वारा सभई सो रिक्वेस्ट करे हिनखे 15 सेप्टेम्बर ते असां चयोसीं त तव्हां वापसि कराची वञो पोइ उन खां पोइ मां वापसि मोटियो ईअं सम्झो खणी त डे बिफोर यस्टरडे 2 ॾींहं थिया आहिनि मूंखे हिते आए सो उन चाचे ऐं नंढे सराई आबिद हुसैन खे मां सलाम थो पेश करणु चाहियां थ्रू तव्हांजे प्रोग्राम जे जो जीअं उहो गॾु बीठो रहियो ऐं ॿिया बि असांजा कम्यूनिटी मेंबर्स ॿिया बि असांजा दोस्त जेके हुते अवेलेबल हुया ॿिया जेके मिट माइट कज़िन्स असांजा पंहिंजा जेके ज़मीनूं आहिनि असांजूं पंहिंजूं ज़ाती जेके आहिनि उते जेके बि असांजा कमदार आहिनि मुंशी आहिनि उन्हनि सभिनी खे असां अच्छा ॿी तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि अॼु मुंहिंजो दिलि चए पियो आहे जैकेट मां पाए अचां असां ख़िदमतकार जी जैकेट पाए कमु कंदा हुआसीं त जीअं असांखे हुते माण्हू ईअं न चवंदा इसराई साहिब आहिनि या हे तुंहिंजा चङा मुड़ुस आहिनि असां उन्हनि सां गॾु उहे ई जैकेट्स जेके येलो हिकिड़े फ़क़ीर साईं वारा मूंखां जैकेट्स वठी आया त उहे ऑरेंज कलर जूं असांखे ॾियो मां ख़िदमत जूं जैकेट्स आहिनि सूफ़ी जैकेट्स न आहिनि जैकेट बची वई आहे सूफ़ियाणी इहा काथे पाए बि वरी आहे अच्छा तव्हां उहा ई पाए करे माना जगह ख़िदमतूं तव्हां करे पाए वञो त माण्हू राशन घुरंदो आहे मसइले में अची वेंदो आहे सुबुह खां वठी असांखे उहा जैकेट पातल हूंदी हुई जॾहिं घर वेंदा हुआसीं तॾहिं उहा जैकेट उहा कहिड़ी हेवी जैकेट न हुई जेके नंढियूं हूंदियूं आहिनि जेके पाईंदा आहिनि मोटरवेज़ ते तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी उन्हनि खे सो उहे असांजा दोस्त हुया सखर में पहिरें ॾींहं ते मां ॿिए ॾींहं ते उहे परचेस छो माण्हू डिफ्रेंशिएट न पिया कनि त मददगार इन में केरु आहे इन में हेल्पर केरु आहे पोइ मां चवां हाणे जेकॾहिं हिननि खे पारायूं त पोइ सभु पायो निसार साहिब बि पाईंदो मां बि पाईंदो सराई आबिद हुसैन मुंहिंजो चाचो उहो बि पाईंदो इवन जेके असांजी लेडीज़ जॾहिं असां लेडीज़ में प्रोग्राम कंदा हुआसीं त पंहिंजी फुफियुनि खे बि असां उहे कज़िन्स खे बि पाराईंदा हुआसीं त पाए बि इहो तव्हां मुंहिंजा माना माण्हुनि में उहो डिफरेंस फील न कयो करायो पर हीउ पहिरियों भेरो हुयो या हिन खां पहिरियां बि कहिड़ियूं ख़िदमतूं सरंजाम ॾींदा हुयो अॻु में बि छो त कॾहिं कॾहिं थींदो आहे माण्हू खे अचानक ख़्यालु अची वेंदो आहे यार मां पंहिंजी मालिकी कयां हिन खां पहिरियां बि इहो सिलसिलो हलंदो रहियो आहे अच्छा माण्हुनि सां हिकिड़े वेझड़ाइप आहे माण्हुनि सां एंगेज रखंदा आहियूं माण्हुनि खे बि रखंदा आहियूं 2010 जी बोर्ड में बि हुयासीं 2010 जी बोर्ड हुई उहा दरिया जी साइड 2011 जी बारिश हुई त उहा माना ख़ैरपुर जी साइड न आई नवाब शाह ऐं सांगड़ जी साइड पर उन में असां थोरो कुझु कयोसीं
ईअं माण्हुनि सां इंगेज जेको कंसिस्टेंसी माण्हुनि सां हुयासीं जीअं 25 तारीख़ इलेक्शन थी हुई मां सॼे ख़ैरपुर में छा मां सॼी सिंध में मां इहो क्लेम कंदुमि त मां 67% टर्न आउट माण्हू खे असां ॿाहिरि कढियोसीं माना वोट लाइ उन्हनि सां गॾु ईद ते मुहर्रम में हिकिड़ो एक्टिविटी हुई मुहर्रम ख़तमु थियो 2-3 ॾींहं ते बारिश शुरू थी त उन महिल जेको असांजो हुयो ऐं जंहिं महिल असांखो माण्हू घुरण पिया अचनि त अलाह साईं असांखे पंहिंजे दोस्तनि असांखे एतिरो ॾिनो जो असां हुननि खे पिया पुछंदो पिया घणो खपेव अगरि उहो ॻोठ में हो पिया चवनि असांखे 200 राशन खणी वञो असां माना पहिरियों पंहिंजे इलाइक़े मां शुरू कयोसीं पंहिंजे हुन मां पोइ असां इहो ई माना असां जेको पहिरियों इहो हुयो त 5-5 ॾेई वॾनि माण्हू खे राज़ी कयूं न असां चयो तव्हांखे घणो खपे पोइ जंहिं फ़क़ीर साईं जे ॻोठ में 200 के 250 कंहिं 300 माना उहो जेको जेतिरो कमु बि करणु चाहे या जेको हुनखे ज़रूरत हुई असां हुनखे उहो ॾिनोसीं पंहिंजे हुन इलाइक़े खां पोइ असां कोडीजी में या सोबोदेरो में या ख़ैरपुर जो असांजो टंडो नज़र हली आहे इन पासे छो त पाणी तव्हांखे ख़बर तव्हां पाण ख़ैरपुर जा तव्हांखे ॻोठनि जूं ख़बरूं आहिनि हर जॻह ते इहा हिकिड़ी तबाही फैलियल हुई पोइ असां पंहिंजे माण्हुनि सां माना जेको इंगेज रहियासीं जीअं तव्हां वारी ॻाल्हि अमर बि आहे पर कंसिस्टेंसी जेकी हुई न असांजी माण्हुनि सां मेल जोल इन में असां उन्हनि बि असांजी मदद माना हू शुरू सां तव्हांजो इंटरेक्शन हो हींअर थोरो वधी वियो आहे हींअर वरी मेल मिलाप वधी वियो आहे अच्छा इहो असांखे ॿुधाइजो त ही मदद थी वई पर उन्हनि जो छा रिएक्शन हो उन्हनि जी छा मतिलबु कैफ़ियत हुई उन्हनि जा घर लुड़ी विया त उन्हनि जी छा कैफ़ियत हुई ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त माण्हू में एतिरी ॾिसो असां वटि जेके पॉवर्टी एलिवेशन आहे जेकी गुरबत आहे उहा हॉस्पिटल जो हिकिड़े चकर खां पोइ माण्हू ग़रीब थो थी वञे उहो एतिरो नथा पाण वटि बचाए रखनि पर उन्हनि माण्हुनि जा जेको हॉस्पिटल जे चकर में ग़रीब पिया थियनि उन्हनि माण्हुनि जा घर हलिया विया जेको 40-50 सालनि में माण्हू हिकिड़ो ई घर हिकिड़ो घर थो ठाराए उन्हनि जी कैफ़ियत उन्हनि लाइ चवंदा डुबते को टिंके का सहारा चाहिए उन्हनि लाइ जॾहिं असां पहिरें ॾींहं खां असां उन्हनि खे असां 3R ते वियासीं रेस्क्यू रिलीफ देन वरी रिहेबिलिटेशन ते असां अची विया आहियूं उन्हनि माण्हुनि लाइ त हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हुई असांजे इलाइक़े में मसीहा थी विया तव्हां हा त उहो उन्हनि खे माना हिकिड़े पंहिंजे इलाइक़े में सिर्फ़ु तव्हां ई कमु कयो या हीअ जेकी असां ॾिसूं था सोशल मीडिया ते त हीअ ट्रक हेॾे ट्रक हेॾे थी वञे उहे ट्रकूं बि कया आहियूं की ॿियनि माण्हुनि जूं अलाए उहो तव्हांखे माना टू बी वेरी ऑनेस्ट विद यू असां माना इनखे काॾे रेफरेंस आहे तव्हांजो पर इनफैक्ट मां इहो न चवंदुसि ॿियनि तंज़ीमुनि तरफ़ां का हुते NGOs जेके आहिनि असांखे वॾे स्केल ते न पर थोरे स्केल ते JDC सपोर्ट बि आई न असांखे आई असां पर्सनल लेवल ते उनखे अप्रोच कयोसीं थैंक्स टू ज़फ़र अब्बास साहब पर्सनली मूंसां ॻाल्हाए करे मूंखे हिकु ट्रक ज़फ़र अब्बास ते वांगुरियूं खजनि थियूं त माल वञे काॾे थो त उहो चवे थो साईं मूंखां इलाही माण्हू वठी असल में को बैनर पहुचो त न उते ट्रक ते अहिड़ी शयूं ज़फ़र अब्बास साहब ॾाढो महिनती माण्हू आहे ऐं उहो मां उनखे थोरो डिस्कशन थिया उन्हनि सां तव्हां सामान विरायो पियो त माण्हुनि खे आम माण्हू खे ख़बर न हूंदी त इहो JDC जो असां हिकिड़ी जॻह ज़बरदस्त ॻाल्हि कई असां त मां कॾहिं IPA जे बैनर खां बग़ैर कमु न कंदो हुउसि चाहे किथे वञा कंहिंजे ॿिए बंगले ते कंहिंजे उताक ते वञी करे असां जेके डिस्ट्रीब्यूशन कंदा सभिनी खां पहिरियों IPA जो बैनर लॻंदो पेप्सी जो बैनर लॻंदो लिप्टन जो बैनर लॻंदो JDC जो सामान आयो JDC जो बैनर लॻंदो उन वजह एक्नॉलेजमेंट ॾाढी ज़रूरी आहे जेके माण्हू तव्हांखे मदद था कनि ऐं उन्हनि जी जेकॾहिं तव्हां जेका असांजा ज़ाती दोस्त आहिनि उन्हनि जा असां बैनर कोन ठाराया त उन्हनि खे त थैंक्स कंदा हुआसीं पर्सनली लेकिन विदाउट असां उन्हनि IBA कराची जे स्टूडेंट्स जे उन में बाक़ाइदा बैचिस जा नाला लिखियल हूंदा त कहिड़ी कहिड़ी बैचिस जे स्टूडेंट्स जेको आहे हिनखे सपोर्ट कयो आहे त अगरि जेको तव्हां निसार साहिब खां माना सुवालु कयो त कहिड़ी डायरेक्शन में ऐं माण्हुनि जो रिएक्शन छा हुयो बेसिकली असां लाइ इहो ॾाढो डिसाइड करणु ॾुखियो हो त कहिड़ी तरफ़ वञूं तबाही एॾी हुई तबाही एॾी हुई जो जेको असां पंहिंजे फैमिली मां लीड वरितीसीं 98 में मुंहिंजे वालिद साहिब जीअं मुंहिंजे ॾाॾे जी डेथ थी वई 21 साल में निसार वॉज़ 22 एट दैट टाइम एंड आई वॉज़ 23 पोइ माशाल्लाह हिन सॼो पोयों सिस्टम पंहिंजो मैनेज कयो माण्हुनि जी ख़िदमत में इन्वॉल्व रहियो पोइ असां उन ई शइ खे अॻिते लीड कंदे पोइ हिकिड़ी डायरेक्शन सेट कईसीं त असां जेको पॉलिटिकल एजेंडा न आहे असांखे माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे ऐं उते ख़िदमत करणी आहे जिते कुदरत असांजी फैमिली जे लाइ रिस्क रखियो आहे जीअं असांजो ॻोठु हुयो उते असांजी ज़मीन हुई सूबेदरे असां वियासीं उते असांजी ज़मीनदारी हुई त उनजे चौधारी जेके बि कम्यूनिटीज़ हुयूं असां उन्हनि खे सर्व कयोसीं वरी असां यूनियन काउंसिल तली वियासीं जिते असांखे असांजे पड़ ॾाॾे खे जेको ज़मीन हुई उनजे चौधारी जेके बि 30-35 कम्यूनिटीज़ हुयूं असां उन्हनि खे सर्व कयोसीं त ताकी हिकिड़ो मंतक ऐं लॉजिक सां असां अॻिते वधूं
डायरेक्शन लेस न वञूं, छो ईअं त सॼी सिंध में असां पूरा नथा पइजी सघूं। ऐं जेकॾहिं कंहिं हिकिड़े पर्टिकुलर तालुके खे था फोकस कयूं त उन मां बि इहो ज़ाहिर थो थिए ॼण को पॉलिटिकल एजेंडा आहे। सो इन शइ खे असां साइड ते रखियोसीं। ऐं जेको साईं हाणे कलाम चयो उहो आहे रहमान जे बदि सभु, जीअं हाणे साईं निसार साहिब तव्हांखे चयो त असांजो हिकिड़ो पॉलिटिकल रोल बि आहे। असां सभिनी खां पहिरियों जेके माण्हू असांजी अपोज़िशन में असां सां रहिया, असां उन्हनि जे घर में राशन पुॼायोसीं। जंहिं निसार ॾाढी वॾी ॻाल्हि आहे जेके अपोज़िशन में रहिया, हा, उन्हनि जे ॻोठ वञी करे असां उन्हनि खे, उहो त माण्हू चवंदा असां रहूं ई अपोज़िशन में, कमु पोइ था कनि ॾियणी उन्हनि खे था। इवन असां माण्हुनि खे इहा बि चयोसीं त जेकॾहिं तव्हांखे माना थोरो इंसान खे थींदो आहे न लिहाज़ शर्म हया हूंदो आहे अख़ि में, त तव्हां भले पंहिंजे कंहिं ॿिए माण्हू खे रिप्रेज़ेंटेटिव खे मोकिलियो ऐं असांखां पंहिंजो सामान वठी वञनि या चओ त असां पुॼाए ॾियूं। सो दिस इज़ हाउ वी प्लेड द रोल। ॾाढो सुठो कयो अथव, मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए। मां सोशल मीडिया ते हिकिड़ी अहिड़ी बि क्लिप ॾिठी हुई त अमरा जेको आहे त नलको हणाए ॾिनो हिकिड़े अमरा खे, उन वोट न ॾिनो, वरी पंहिंजो नलको पटराए वियो, चई मूंखे वोट न ॾिनो, चई वोट ॾिनो अथव खणा थो मां पंहिंजो नलको, पर तव्हां माना जेकी तव्हांजा जेकी मुखालिफ़ आहिनि या जिन तव्हांखे वोट न कयो आहे कॾहिं सपोर्ट न कयो उन्हनि खे बि तव्हां बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उहो साईं हिन जो गवाह आहे पाण फ़क़ीर साईं यार, उन्हनि जे पंहिंजे ॻोठ जे भरिसां जेके असांजे पूरी टाउन में माना इलेक्शन, असां उन्हनि खे रिक्वेस्ट कई चाचा साईं असां तव्हांजे माण्हुनि खे अची तव्हां वेठा हुजो, असां विराईंदासीं, पाण तव्हांखे असां पंहिंजे ॻोठ बि नथा घुरायूं। माना तव्हांखे मथां इहो फील थियो त असां सराई साहिब जे ॻोठ वञी करे सामान वठंदासीं माण्हू, न असां हिते तव्हांजे घर ते उतां ते बीह करे तव्हां पंहिंजा माण्हू घुरायो ऐं उन्हनि खे असां सर्व कंदासीं, हणंदासीं IBA जो बैनर। ॿुधायो वीर, ॿुधायो। इहा तस्वीर मुंहिंजो पोयां लॻी पई आहे, ईअं माना असांजे ॻोठ जो साॻियो ई मंज़र साॻियो ई आहे। ॻोठ लहणो खोखर, घर जेको आहे उहो बची वियो आहे, घर बि घर जी चौधीवारी हुई हली, माल जी लांडी हुई हली, उतां सॼी किरी पई, ऐं घर जी जेका आहे ओलो जेको चवंदा आहिनि उहो बि किरी पई। अच्छा तव्हां बिल्कुलु हाणे वेहण जहिड़ा न आहिनि जो माण्हू तक़रीबन सॼो ॻोठ असांजो एतिरो डैमेज थी वियो। पर ही कीअं भला पाणी बीठो आहे 4-5 फुट चौबा, पाण में जोड़ कीअं अथव साईं ऐं तव्हां जोड़? साईं जन जेको आहे हिते असां वटि मसीहा थी असांजे लाइ जेका कुझु कयो आहे, जेको आहे बसि अलाह से उन्हनि खे सिलो ॾींदो, कुझु ॾिनो आहे इंशाल्लाह। असांजी इहा दुआ आहे ऐं आख़िर में बि साईं जन जे लाइ हिकिड़ी इहा दुआ असां साईं जो ॻोठ ऐं असांजो ॻोठ 1 किलोमीटर 2 किलोमीटर डिस्टेंस ते आहे। ऐं साईं जो वालिद साहिबु ख़ैर खोखर साहिबु जेके ऐं वरी साईं वारनि असांखे हिन प्रोग्रामनि जे हिसाब सां ई माना इनवाइट। अच्छा इहा ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं तव्हांजा पूरा घर लुड़ी विया अहिड़ी सूरत हाल में, तव्हां ॿियनि लाइ गाना कीअं पे ॻाया, मतिलबु हिकिड़ो ख़ुशी सां ॿियनि जी काउंसलिंग कीअं पे कई? असां इन जे करे कयूं पिया जेको आहे, जेकॾहिं असां पाण तकलीफ़ में आहियूं त ॿियनि खे त असां ख़ुशी ॾेई सघूं था, जेको असांजे वस में इहो बि वॾो जज़्बो आहे। दुआ खे सेंटर कंदा हुआसीं असां, माना सूफ़ी कलाम में बि दुआ, कोई अहिड़ो राग न जंहिंमें जीअं थींदा आहिनि असां नॉर्मल महफ़िल में, मतलब दुआ ही हूंदी आहे, उहा दुआ असां आख़िर में बि तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं। हिकिड़ो म्यूज़िक खां बिना ई उन खां पोइ जेको तव्हां ॻाइणु चाहियो था उहो बि असां तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं इन टाइम ते। ब्रेक जो जॾहिं टाइम थींदो, सॉरी पुॼाणी जो जॾहिं टाइम थींदो, जॾहिं आख़िरी उहो ब्रेक हूंदो, उन टाइम ते असां तव्हां खां उहा शइ ज़रूरु ॿुधंदासीं। हिकिड़ो पॉइंट मां हिन में ऐड कंदुसि त असांजी क्लास फेलो आहे नरमीन ख़ान, उहा मॉन्डलीज़ जी मैनेजिंग डायरेक्टर आहे। उन जॾहिं साईं जी दुआ ॿुधी पर्टिकुलरली, मूंखे उतां साईं जे लाइ प्लस 2 ट्रिब्यूं असां ग्रुप्स कया। उन पैसा असांखे एतिरा डोनेशन में मोकिलिया जो हिकिड़े ग्रुप खे न पिया ॾेई सघूं, 2-3 ग्रुप मिलाए करे असां उन्हनि खे जेको बि अहिड़े तरीक़े सां उनखे मुंहिंजे तरफ़ां हिननि खे ॾियो, छो जो हे बि तकलीफ़ में आहिनि, ख़ासि फ़क़ीरनि खे ॾियो जेके सूफ़ी फ़क़ीर आहिनि। सूफ़ी फ़क़ीरनि खां भला कुझु ॿुधूं हाणे, दुआ जे कलाम में आख़िर ॿुधूं अवां जी इजाज़त वञूं था। हाणे जेको असां कलाम पेश कंदासीं ख़ासि साईं सिराई इम्तियाज़ हुसैन ख़ासकरी साहिब जिन जी फरमाइश आहे, सिराई निसार हुसैन ख़ासकरी साहिब, ऐं अव्हां खे बि डेडिकेट कंदासीं, छो जो अव्हां बि जेको आहे जेको ख़िदमत कयो पिया फंड जे हिसाब सां, बस कोशिश करे रहिया आहियूं। जी जी, अल्लाह से क़बूल करे। ओ सजण तू सोन जहिड़ा ॿिया जहान में, छा राजा छा राणियूं हे तिर बराबर तो न, छा राजा छा राणियूं उहे तिर बराबर तो न, मट तुझे मुराद चवे आऊं कामिल करियां कोन, वो सरस थियां सारो सोन जे पारस तू पासो दिए, आशिक जहर पिया आशिक ज़हर पियाक जेकी विह ॾिसी विसकन घणो,
कड़े कातिल जाहू हमेशा हिराक लगन लऊं लतीफ़ चवे त फना थिया फेराक लगन लऊं लतीफ़ चवे त फना थिया फेराक ओ हाणे तोड़े चिकन चाक तब आह न सलिन आमसी वो अम्हा जा आशिक हजार आहे अम्हा जा आशिक हजार आए वो अम्हा जा आशिक हजार आहे ओ असांजी यारी कबूल पैशल असांजी यारी कबूल पैशल असुल खां आया अम्हा जी बानी असुल खां आया अम्हा जी बानी वो असुल खां आया बंदी बेकारी कबूल पैशल बंदी बेकारी कबूल अम्हा जा आशिक हजार वो साईं अम्हा जा आशिक हजार अखड़न सिवा तो सुहना अञा बे कहंदे ॾिठो ई नाहे उदासी अखड़न सिवा तो सुहना अञा बे कहंदे ॾिठो ई नाहे ओ उदास अखड़न सिवा तो सुहना अञा बे कहंदे ॾिठो ई नाहे ओ झुरे झिजे ऐं सड़े पई सिक में ओ झुरे झिजे ऐं सड़े थी सिक में हा झुरे झिजे ऐं सड़े थी सिक में ही दिल वेचारी कबूल पे ही दिल वेचारी अम्हा जा आशिक हजार ओ साईं अम्हा जा आशिक हजार ओ असांजी यारी कबूल पैशल असांजी यारी कबूल पैशल अम्हा जा आशिक हजार ओ सोना अम्हा जा आशिक हजार महबूब साईं अम्हा जे हथ में नसीब आहिनि गरीब हिन जा महबूब साईं अम्हा जे हथ में नसीब आहिनि गरीब हिन जा ओ महबूब साईं सुहिणा साईं महबूब साईं अम्हा जे हथ में नसीब आहिनि गरीब हिन जा करूं था दिल सां अम्हा जे दर ते करियो कनीज़ा अम्हा जे दर ते करियो कनीज़ा अम्हा जे दर ते अंगण बुहारी कबूल पैशल अंगण बुहारी कबूल अम्हा जा आशिक हजार ओ साईं अम्हा जा आशिक हजार ओ असांजी यारी कबूल पैशल असांजी यारी कबूल पैशल अम्हा जा आशिक हजार अम्हा जा आशिक हजार अम्हा जे मखदूम सरमद मंसूर बणजी अग भी कुठो अम्हा जे इश्क में मखदूम सरमद मंसूर बणजी अग भी कुठो अम्हा जे इश्क में
मखदूम सरमद मंसूर बन जी अज भी त आया हुजूर हाज़िर अज भी त आया हुजूर हाज़िर अज भी त आया हुजूर हाज़िर वही कंध कटारी कबूल पेशल वही कंध कटारी कबूल अमां जा आशिक हजार ओ साईं अमां जा आशिक हजार बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजूं कचारूं प्यारा बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजूं पचारूं प्यारा ओ बहार सावण सरो सियारा असांखे तुंहिंजूं पचारूं प्यारा अची करायो दीदार साईं अची करायो दीदार साईं अची करायो दीदार साईं वही आहो ज़ारी कबूल पेशल आहो ज़ारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हजार अव्हां जा आशिक हजार ओ असांजी यारी कबूल पेशल असांजी यारी कबूल पेशल असुल खां आया अव्हां जी बानी असुल खां आया अव्हां जी बानी बंदी बेकारी कबूल पेशल बंदी बेकारी कबूल पेशल अव्हां जा आशिक हजार ओ साईं अव्हां जा आशिक हजार अॻियां तो सुहिणा सिरड़ो निभाए तबल तंबूरा वाजा वॼाए अॻियां तो साईं सिरड़ो निभाए तबल तंबूरा वाजा वॼाए ओ नचे कुदे थो माझी ॿुधाए ओ नचे कुदे थो माझी ॿुधाए नचे कुदे तो माझी ॿुधाए कलाम कचहरी कबूल पेश हो कलाम कचहरी कबूल अव्हां जा आशिक हजार ओ साईं अव्हां जा आशिक हजार अव्हां जा आशिक हजार ओ साईं अव्हां जा आशिक हजार आशिक हजार तकड़ में हिकिड़ो ब्रेक वठूं था असांजो ही ब्रेक क़बूल पेशल केॾा न वञो ॾिसंदा रहिजो सिंध पई थी सॾे केर मूंखे अॾे सिंध पई थी सॾे जी वरी कार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सिंध पई थी सॾे में ऐं प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि आख़िरी लम्हनि में वरी आख़िरी कम जी ॻाल्हि बि कंदा आहियूं ऐं उहा कम जी ॻाल्हि अॼु असां न कंदासीं मौज़ महिमान ॿुधाईंदा असांखे साईं को मैसेज को सनियो को रहे थो कमकार त उहो ॿुधाए छॾियो त उहो थियणु घुरिजे The message त इहो आहे रिक्वेस्ट आहे पर्टिकुलरली सिंध गवर्नमेंट खे त माण्हुनि खे मदद कनि पाणी कढण में माण्हुनि खे मदद कनि घर ठाहिण में ॿिया मामला ज़िंदगी जा थी वेंदा राशन बि अची वेंदा ऐं ज़मीनूं बि आबाद थी वेंदियूं पर इहे ॿ कम इमीडिएट जेके आहिनि उहे सिंध गवर्नमेंट खे बाक़ाइदा मुड़सी करे रिस्पॉन्सिबिलिटी करे करणु खपनि महिरबानी सर तव्हां छा था चवणु चाहियो मां हिते तव्हांजी ॻाल्हि कंदुसि त मां जॾहिं कुझु हले पियो हिकिड़ो कैनेडा जे प्रोग्राम ते तनक़ीद बि हले मां ॾिठुमि त सिंध मीडिया ते छा पियो हले सिंधी मीडिया ते ऐं मां जॾहिं 2 चैनल ॾिठो जॾहिं तव्हांजो मां यूट्यूब ते ॾिठो ऐं तव्हांजो बैकग्राउंड ॾिठो
ऐं तव्हांजो मां 2-3 प्रोग्राम ॾिठा त मूंखे हिकिड़ी शइ फील थी हिकिड़ो ख़िदमत आहे, हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ख़िदमत जो हिकिड़ो तरीक़ो आहे, उन में तव्हांजो बि उन में हिसो आहे। हा, मां पंहिंजा फ़क़ीर साईं वारा हुया उते, कोई हाणे हिननि को त नथो ॿुधे, पोइ मूंखे सोशल मीडिया में प्रिया खे मां मैसेज कयो त फ़क़ीर साहबनि खे हिन महिल सफ़ा छो त उहो पाणी वाणी रुतड़िया पिया आहिनि, ऐं इन लाइ आहे असां तव्हां सभु मिली थोरो थोरो हिन में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं त इंशाअल्लाह सिंध आबाद। वॾी महिरबानी अदायाज़ अलावा तव्हांजी वॾी महिरबानी, सॼी संगत जी वॾी महिरबानी, बादल साईं सभिनी जी वॾी महिरबानी जिन को प्रोग्राम ॾिठो। आख़िर में अलाह रखियो साईं, अलाह रखंदो तव्हांखे सलामत रखंदो। आख़िर में दुआ जी तारीफ़ ॾाढी ॿुधीसीं, उहा दुआ पूरी पढ़ो। ऐं चवां थो त उहा दुआ शामिल कयूं था, सॼी सिंध वासियुनि जे लाइ इहा दुआ आहे। अलाह पाक असांजी दुआऊं क़बूल फरमाए, पिर मोकिलायूं पाण। जी बिल्कुलु, हिते मोकिलण वक़्तु थी वियो आहे। पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो ख़्यालु रखिजो जो ख़्यालु रखण वारो केरु बि न आहे। जी लतीफ़ जी मिठी ॿोली पूरी पढ़ी अल्लाह ने के भाई जी। उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, अली दी अमान हो वई, पंज तंदी छाम हो वई, अली दी अमान हो वई, पंज तंदी छाम हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई। वक्त बुलंद दम तखत सलामत, ताज तेरे सिर ते इश्क इमामत, वक्त बुलंद दम तखत सलामत, ताज तेरे सिर ते इश्क इमामत, साहिब सलामी तेरा अरब ईरान हो वई, साहिब सलामी तेरा अरब ईरान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई। मैं जो दुआ गिण दिल भर तेरी, मैं जो दुआ गिण दिल भर तेरी, भाल करो सुन आजी मेरी, भाल करो सुन आजी मेरी, गरी गोश गोली उते मौला मेहरबान होवी, गरी गोश गोली उते मौला मेहरबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई। नानक यूसुफ को तेरी तारी, डोह गुना सब दवा ते पसारी, नानक यूसुफ को तेरी तारी, डोह गुना सब दवा ते पसारी, हरदम होवी नालो असादे तेरा दराजान हो वई, हरदम होवी नालो असादे तेरा दराजान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, अली दी अमान हो वई, पंज तंदी शाम हो वई, अली दी अमान हो वई, पंजा दी पनाह हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई, उम्र दराज तेरी अल्लाह निगहबान हो वई। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।